बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हाज़िर थी चुको आहियां। मुंहिंजी साथी मेज़बान आहे मूंसां गॾु। जी नाज़रीन, अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी खे मां सलाम सिंध में भली कार थी कयां। प्रोग्राम इंशाल्लाह सुठो थींदो, इन प्रोग्राम खे बि एंजॉय कंदो। असांजी गुफ्तगू बि हली रही आहे, काफ़ी सारा सुठा असां वटि गेस्ट बि आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, ऐं उन्हनि सां बि तव्हांजी ज़रूरु मुलाक़ात कराईंदासीं। काफ़ी सारी गुफ्तगू बि थींदी। कुझु असां पंहिंजे अॼु जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे, बिल्कुलु कुझु सुठियूं ॻाल्हियूं कंदासीं, सुठियूं ॻाल्हियूं थींदियूं, कचहरी कंदासीं तव्हां सां। ऐं जुमे जो बाबरकत ॾींहुं मुस्लमाननि जे लाइ तमामु घणो भाग वारो ॾींहुं आहे, सोभ वारो ॾींहुं आहे। ऐं जॾहिं जुमे जी नमाज़ तव्हां पढ़ंदव त मुल्क जी ख़ुशहाली जे लाइ, पंहिंजी सलामती जे लाइ ऐं पंहिंजे रोज़गार जे लाइ, पंहिंजे रिज़्क़ जे लाइ तमामु घणियूं दुआऊं कंदव। असीं बि तव्हांजे लाइ दुआऊं कंदा आहियूं ऐं तव्हांजी दुआउनि जो तोफ़िल असीं बिल्कुलु ठीकु ठाकु आहियूं, ख़ैरियत सां आहियूं, मज़े सां आहियूं ऐं उमेद कयूं था तव्हां बि बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। बसि अॼु हिकिड़ो अर्ज़ु आहे त को बि चङाईअ वारो कमु कजो, को बि भलाईअ वारो कमु कजो, को बि नेकीअ वारो कमु कजो। ऐं हूअं बि करणु घुरिजनि, पर जुमे वारे ॾींहं जी फ़ज़ीलत जे हवाले सां तव्हां सां मुख़ातिबु आहियां त अॼु को अहिड़ो कमु कजो जंहिंमां तव्हां मुतमिन हुजो। छो त माण्हू बददुआउनि खां ॾियनि था पर बद अमलनि खां नथा ॾिजनि। सो बहितरीनु ॻाल्हि इहा आहे त बददुआउनि खे छॾे करे तव्हां जेकॾहिं बद अमलनि खां ई बचंदव त बददुआऊं तव्हांखे मिलंदियूं ई कोन। ऐं अहिड़ो को कमु कयो जो माण्हू तव्हांखे पाण दिलि सां दुआऊं कनि, माण्हू खे दुआउनि जे लाइ चवणो न पवे त अदा मुंहिंजे लाइ दुआ कजांइ। तव्हां अहिड़ो को कमु करे छॾियो जो माण्हू पाण तव्हांजे लाइ दुआ कनि त यार वाह वाह, माण्हू ॾाढो ज़बरदस्तु आहे, माण्हू ॾाढो नेक आहे, ॾाढो फ़ज़ीलत वारो आहे, अलाह साईं हिनखे गंज ॾे, अलाह साईं हिनखे अञा वधीक कामयाबी ऐं कामरानी नसीबु फ़रमाए। सो जुमे जो इहो ख़ासि ॾींहुं ऐं ख़ासि ॾींहुं ऐं तव्हांजी असांजी ज़िंदगीअ में रोज़ु हिकिड़ो ॾींहुं मिलंदो आहे, रोशन सुबुह मिलंदो आहे, उमेद जो नालो हूंदो आहे, जज़्बो आहे, जेकॾहिं हिमत आहे, जेकॾहिं महिनत तव्हां कयो था त पोइ इनशाला तव्हां जेका बि पंहिंजे ज़िंदगीअ में ॻाल्हि सोची आहे, जेका बि तव्हां ख़्वाहिश कई आहे, उहे ख़्वाहिशूं तव्हांजूं पूरियूं थी वेंदियूं। अॼु असां ख़ासि स्पेशल प्रोग्राम बि कयूं था ऐं हूअं बि सिंध टीवीअ ते सदफ़ ईअं हूंदो आहे त जेकी बि अमर किरदार हूंदा आहिनि, जेकी बि पंहिंजी ज़िंदगीअ में को न को सुठो कमु करे वेंदा आहिनि या पंहिंजी मिटीअ जे लाइ, पंहिंजे देश जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ को काराइतो कमु सर अंजाम ॾींदा आहिनि त उन्हनि खे तारीख़ यादि कंदी आहे ऐं उन्हनि खे असां बि पंहिंजे प्रोग्राम में यादि कंदा आहियूं, उन्हनि खे डेडिकेशन ॾींदा आहियूं, उन्हनि खे भेटा ॾींदा आहियूं ऐं उहे यकीननि जेकी दिलनि में वसनि था, जेकी ज़हननि में वसनि था, जेके ख़्यालनि सोचनि में आहिनि, उन्हनि खे केरु भला विसारे सघे थो। माज़ी क़रीब जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, वेझड़ जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं ऐं राग जी ॻाल्हि कयूं ऐं रागदारीअ जी ॻाल्हि कयूं त हूअं त पाण वटि सदफ़ मर्द फ़नकारनि जो तमामु घणो हल्को रहियो आहे ऐं उन्हनि खे तमामु घणो असां ॿुधो आहे ऐं उन्हनि खे ॿुधी करे ईअं खणी चऊं त पाण ज़िंदगीअ जूं वाठूं वरितियूं आहिनि, ज़िंदगीअ जा गस वरिता आहिनि। ऐं इन जे करे चवां थो त माज़ी क़रीब जी ॻाल्हि आहे, छो त माज़ी क़रीब में जेकी फ़नकार पाण वटि रहिया आहिनि या जिन सुठो ॻायो आहे त उन्हनि जे कलामनि में बि का नसीहत आहे, उन्हनि जे कलामनि में बि को मैसेज हूंदो हुयो। इन जे करे मूं चयो त ज़िंदगीअ जूं वाठूं उन्हनि खां वरितियूं आहिनि, ज़िंदगीअ जा गस असां वरिता आहिनि। ऐं मर्द फ़नकारनि जो ज़िक्र अॼु घटि था कयूं पाण, पर जेकॾहिं सिंध में औरत फ़नकाराउनि जो ज़िक्र कयूं त हिकिड़ी अहिड़ी फ़नकार आहे जंहिंखे झरझंग में ॿुधो वियो ऐं जेकी कंहिं ज़माने में ईअं खणी चऊं त आम जेका मौसीक़ी हुई, जेका अवामी जेका मौसीक़ी हुई, अवामी जेको रंग हुयो, उन रंग में हिकिड़ो इज़ाफ़ो थियो ऐं अहिड़ो सुठो आवाज़ु, अहिड़ो ख़ूबसूरत आवाज़ु जंहिंखे ॿुधण सां दिली सुकून मिलंदो हुयो। ऐं उहा फ़नकारा थर जी रहाकू हुई ऐं ख़ासि तौर ते आउं जेकॾहिं तव्हांखे सोलो करे ॿुधायां त उन फ़नकारा जा तमामु घणा एल्बम्स मार्केट में आया ऐं ख़ासि तौर ते उन थर प्रोडक्शन सां तमामु घणो कमु कयो ऐं थर प्रोडक्शन मां उन जूं तमामु घणियूं ऑडियो कैसेट्स असां बि ॿुधियूंसीं ऐं तव्हां बि यकीननि ॿुधो हूंदो उनखे। असीं अॼु फौज़िया सूमरो साहिबा खे यादि कंदासीं। फौज़िया सूमरो जंहिंजो असुलु नालो हकीमा हुयो, संसु माउ जो नालो सता हुयो ऐं पाण नथू ख़ान सूमरे जे घर में उन्हनि जनमु वरितो ऐं नथू ख़ान सूमरो जेको टंडरे मोहम्मद ख़ान जे फ़ौजी शुगर मिल में मुलाज़िम हुयो, पाण हमद नात बि ॻाईंदो हुयो। संसु धीअ खे तमामु घणो शौक़ु हूंदो हुयो ॻाइण जो, पर छा आहे त परदेदार फैमिलीअ जे करे कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे पाण वटि त इजाज़त न मिलंदी आहे, पर जॾहिं जुनून वधी वेंदो आहे, जॾहिं शौक़ु वधी वेंदो आहे, जॾहिं ज़ब्त जा ॿंधण इन मामले में बि टुटी पवंदा आहिनि त पोइ माण्हू आव कंदो आहे, पोइ ॻाए छॾींदो आहे। सो ईअं ई फौज़िया सूमरो साहिबा 13 सालनि जी उमिरि में ॻाइणु शुरू कयो ऐं खेसि रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते अनवर बलोच साहिबु ऐं नसीर मिर्ज़ा साहिबु मुतारिफ़ करायो ऐं उन जा तमामु घणा कलाम झरझंग वॼणु लॻा। हीउ विछोड़ो मारे छॾींदो, सुॾकी सुॾकी साहु बि वेंदो, अमानुल्लाह आस साहिब जी शाइरी जेको रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जो ड्यूटी ऑफिसर रहियो आहे। सो ऐं इन खां सवाइ बि तमामु घणा अनेक कलाम, बेक़दुर आहे क़दुरु न कई अहिड़ी को ख़बरूं पवंदी। सूमरो जी जेकी आवाज़ ते असांजे ॿियनि सिंगरनि बि उन्हनि जा गाना कॉपी करे ॻाया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु उन्हनि खे फॉलो बि कयो आहे, पर जेको असुली जेको स्टाइल आहे, जेको अंदाज़ आहे, उहो सुरैया सूमरो साहिबा अॼुकल्ह ॻाए थी उनजे स्टाइल में।
ऐं फौज़िया सूमरो साहिबा खे शहबाज़ एवार्ड मिलियो, लतीफ़ एवार्ड मिलियो। इन खां सवाइ तमामु घणनि मुल्कनि में हुन परफॉर्म कयो, पाकिस्तान खां ॿाहिरि बि हुन पाकिस्तान जो पंहिंजी सिंध जो नालो रोशन कयो। फौज़िया सूमरो जी हिकिड़ी ख़ुसूसियत इहा हुई जो हू हर ज़बान में ॻाईंदी हुई। हिकु त सिंधी ज़बान हुनजी आहे, पाण जेका ॻाल्हायूं था पिया, बलोची ज़बान में बि हुन तमामु घणो ॻायो, ऐं सराइकी ज़बान में बि हुन ॻायो, ऐं मारवाड़ी ज़बान में बि हुन तमामु घणा कलाम ॻाया। संदसि कैसेट जा जेकी ख़ासि शाइर हूंदा हुआ, उन शाइरनि में जेकॾहिं पाण ज़िक्र कयूं त अली मोहम्मद उडेराई साहिब जो नालो अचे थो, अशरफ शाइर जो नालो अचे थो, हसन दर्स साहिब जो नालो अचे थो। इन खां सवाइ हुन तमामु घणा ॿिया शाइर बि ॻाया, नियाज़ पिताइफ़ी साहिब खे ॻायो। वारे वारे सां उन्हनि जो ज़िक्र बि पाण कंदा हलंदासीं। सो 2002 में अॼोके ॾियारे ते फौज़िया सूमरो साहिबा गुर्दनि जी तकलीफ़ सबबु असांखां मोकिलाए वई, ऐं बुरहान शाह कब्रिस्तान टंडे मोहम्मद खान में उहो मदफ़ून आहे। आख़िरी हुनजी आरामगाह आहे, ऐं सच जेका शादी थी हुई उहा मिस्री खान सठे सां थी हुई, जेको ॿुधाइनि था माण्हू, चवनि था त टंडे मोहम्मद खान जो को सेठ हुयो, को ज़मींदार हुयो। सो अॼु फौज़िया सूमरो खे पाण डेडिकेशन ॾींदासीं, अॼु हुन ते ॻाल्हाईंदासीं, हुनजी फ़न वारी ज़िंदगी, ऐं ख़ासि तौर ते हुनजी जेका रागदारी आहे, हुन जेको आवाज़ु आहे, हुन जेको स्टाइल आहे, अनोखो स्टाइल जेको अॼु ताईं मार्केट में नथो मिले। सुरैया सूमरो खां सवाइ ॿिया फ़नकार अहिड़े स्टाइल में नथा ॻाइनि। सो इन स्टाइल ते पाण ऐं उन अंदाज़ ते पाण ॻाल्हाईंदासीं। ख़ासि प्रोग्राम आहे अॼु, ऐं इन मौज़ूअ ते केरु वधीक सुठो ॻाल्हाए सघे थो, काल्ह खां वठी असां सोचूं पिया त केरु इन ते सुठो ॻाल्हाए सघे थो। सो नेठि असां वटि 2 नाला अहिड़ा अची विया ज़हन में जेकी प्रॉपर उन ते ॻाल्हाए सघनि था। सो आउं जंहिं शख़्सियत जो पहिरियां तव्हां सां तारुफ़ करायां थो, उन शख़्सियत हूअं त फ़न जी तमामु घणी ख़िदमत कई आहे, आर्ट लवर माण्हू आहे, आर्टिस्टनि सां तमामु घणो प्यारु कंदो आहे, पाण बानी चेयरमैन बि आहिनि सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट जा। ऐं हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि इहा आहे जेका मां बि ॾिसंदो आहियां, ऐं तव्हां बि नोट कई हूंदी, जॾहिं बि अलाह ख़ैरु करे को फ़नकार बीमार थींदो आहे, जॾहिं अलालत में हूंदो आहे, त ख़ासि तौर ते जेका पहिरीं शख़्सियत उन वटि पहुचंदी आहे, या जेका हमदर्द थींदी आहे, या जेका भरजली थींदी आहे, या जेका मदद लाइ वेंदी आहे, उहा शख़्सियत उहा ई शख़्सियत हूंदी आहे जंहिंजो तारुफ़ तव्हां सां करायां थो हिन वक़्तु। असीं भलीकार चऊं था पंहिंजे साथी महिमान खे, ॾाढो मोतबर माण्हू आहे, शफ़ीक़ इंसानु आहे, प्यारु कंदड़ आहे, सदाईं मुर्क चपनि ते रखंदो आहे। सो भलीकार चऊं था साईं हमीद भुटे साहिब खे। अस्सलाम वालेकुम साईं। कीअं आहियो साईं? ठीकु आहे, वॾी वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में आहियो। ऐं उन सां गॾोगॾु वरी जीअं मां पहिरियां बि ज़िक्र कयो आहे त अहिड़ा माण्हू जेकी आर्ट सां प्यारु कंदा आहिनि, जेकी आर्टिस्टनि सां प्यारु कंदा आहिनि, हिकिड़ो ॿियो असांजो मल्हाए थो महिमान, ख़ासि तौर ते कॉलम निगार बि आहिनि साईं, ऐं सिंध टीवी न्यूज़ ते हुनजो ॾाढो सुठो प्रोग्राम पाण ॾिठो पए, ऐं उहो प्रोग्राम शानदार प्रोग्राम आहे। जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि त उहे ॻाल्हियूं दिलि में समाइण जहिड़ियूं हूंदियूं आहिनि, उहे ॻाल्हियूं हा में हंडाइण जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। उन ॻाल्हियुनि ते जेकॾहिं पाण अमल कंदा आहियूं, कॾहिं कॾहिं अमल हर भेरे करणु घुरिजे, पर कॾहिं कॾहिं कंदा आहियूं त पाण खे मज़ो अची वेंदो आहे त यार वाह ॻाल्हि माना पते जी हमराह कई। सो ॾाढो सुठो कॉलम उन जा मुख़्तलिफ़ अख़बारुनि में पाण पढ़ंदा आहियूं, ऐं ख़ासि तौर ते सूफ़ियज़म ते उन्हनि जी गिरफ़्त आहे, उन ते बि तमामु घणी ॼाण रखनि था, ऐं जेका लोक मौसीक़ी आहे उन ते बि सुठी ॼाण रखनि था, उन ते बि पाण ॻाल्हाईंदासीं। असीं भलीकार चऊं था प्रोफेसर KS नागपाल साहिब खे। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? महिरबानी, वॾी महिरबानी तव्हांजी बि लख थोरा, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। ऐं इन खां सवाइ असां सां गॾु हिकिड़ो घर भाती बि हूंदो आहे, उहो असांजो उस्ताद ख़ान साहिबु, उस्ताद साईं मोहरम नाज़ खे भलीकार चवंदा। मोहरम साईं ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? वॾी महिरबानी, लख थोरा तव्हांजा। तव्हां बि असांजे प्रोग्राम में ईंदा आहियो साईं, वॾा वॾा तव्हांजी महिरबानी, तव्हां अचणु ॾींदा आहियो। स्वामी साहिबु अॼु फौज़िया सूमरो खे यादि करण जो ॾींहुं आहे, ऐं मां जीअं इंट्रो में ॻाल्हि कई त शायदि ई को माज़ी क़रीब जो को वॾो फ़नकार हुजे जंहिंसां आख़िरी वक़्त में तव्हां गॾु न हुजो। आख़िरी वक़्त में फौज़िया सूमरो साहिबा सां तव्हां गॾु हुयो, ऐं उहे घड़ियूं ऐं उहे लम्हा कुझु यादगिरियूं आहिनि त असां सां शेयर कजो। शायदि फौज़िया सूमरो तव्हांजो माशा ॾाढो सुठो तफ़सीली तारीफ़ करायो। 1966 में 5 मार्च ते थर जे हिकिड़े ॻोठ में जनमु वरितो, लतीफ़ सूमरो तव्हां पाण ज़िक्र कयो। उन खां पोइ वालिद साहिबु जॾहिं टंडो मोहम्मद खान शिफ्ट थिया त रेडियो ते आई, ख्वाजा इमदाद वटि पहिरियों दफ़ो बुरको पाए आई हुई, ऐं जॾहिं बुरको पाए आई त उते पहिरियां उनजी हिकिड़ी दोस्त हुई सतो, हिकिड़ी छोकिरी, उन सां उहा आई त पहिरियां नातू पढ़णु, त उनखे पोइ वरी बाद में उते जॾहिं आवाज़ ॿुधूं त उन्हनि जो नातुनि बजाए हिनखे को गुलकारा करणु खपे, त ख्वाजा साहिबु उनखे मशवरो ॾिनो। पोइ प्रोड्यूसर वेठा, इहे पहिरियां केतिरा ई महीना उते ईंदी वेंदी रही, हुनखे शौक़ु हो त नातू पढ़ो। रेडियो वारा वरी नातू पढ़णु बजाए हुनखे ॻाइण करण जे चकर में आहे, हुनजो आवाज़ु, हुनजी तबियत शुरू खां वठी हिकिड़ी सादगी वारी तबियत हुई, त हुन आसे पासे पोइ ॻायो। जॾहिं हुनजा कलाम
आया त मक़बूलियत मिली ऐं वॾी शोहरत जेकी मिली जेके तव्हां पाण ॿुधायो त हिनखे कैसेट वारी दुनिया मां कैसेट वारी दुनिया मां जॾहिं असांजी जेके औरतूं ॻाइण वारियूं इहे पहिरीं औरत ॻाइणी हुई जंहिं वटि तमामु घणो उन दौर में नाणो मिलियो पैसो मिलियो नाणो तमामु वॾो ॾोकड़ मिलिया उन दौर में हिनखे करोड़पति खणी चऊं त जेको हिन वक़्त जी अरबपति गुलकारा चई सघिजे थो पियो त उन वक़्त जॾहिं हीअ बीमार थी त मुंहिंजो असां को अॻ में को सलाम दुआ कोन्हे पर फ़नकार ट्रस्ट जे करे कंहिं दोस्त ॿुधायो त फ़ौज़िया बीमार थी आहे हुनखे तव्हां दाख़िल करायो त उन वक़्तु 2002 में सकाफ़त खाते में चई उन्हनि खे गुज़ारिश कईसीं त हिनखे असां नेशनल मेडिकल सेंटर में दाख़िल करायोसीं त उन वक़्तु हिन सां पंहिंजी भेण गॾु हुई ऐं सजावल जो हिकिड़ो को वापारी बिज़नेसमैन हिकिड़ो माण्हू जेको उहो सपोर्ट करे पियो असां हुते पहुतासीं हुनखे हुते दाख़िल थी सकाफ़त खाते उन वक़्तु हुनजो इलाज जेको बि ख़र्चो उहो सकाफ़त खाते खां भरायोसीं उन्हनि भरियो पासे आसे जॾहिं ॻाल्हियूं थियूं त हिनजो सबबु छा आहे गुर्दनि में पाणी डॉक्टर सां मशवरा थी था रिपोर्ट्स दिल्ली आउं वठंदो हुउसि त गुर्दनि में जेको पाणी भरिजी वियो हो उहो उनखे ख़बर पई त कीअं उनखे पेट में लत आई आहे उनखे ॿार बि हुयो पेट में त उनजे करे पेट लथण जे करे उहो ॿार जेको उनजो पाणी गुदूद बणिजी उहो गुर्दनि ते उन ते इफेक्ट पियो करे त इन क़िस्म जो ॾाढो संजीदा अच्छा इहा पहिरियों दफ़ो ऐं ॻाल्हि छेड़िया बि पियो त उन सां इन क़िस्म पोइ ॻाल्हियूं हलियूं 10-15 ॾींहं अस्पताल में रही त पोइ डेली वेंदो हुउसि हुन वटि इतफ़ाक़ सां मुंहिंजो घर बि आम्हूं साम्हूं इहो अस्पताल जे त तव्हां सुबुह रोड क्रॉस करो त तक़रीबन हुन अस्पताल में खोड़ सारे फ़नकारनि खे दाख़िल कराइण जो सबबु आहे त जीअं वेझो रहण जे करे तीमानदारी करे सघूं त उते बि डेली हुन सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे मूं सां तक़रीबन भेण वारो डेली अधी कचे थींदी हुई भेण हूंदी पोइ रोज़ानो असांजी तबियत पुछणु वञूं त हाल वाल थींदा रहंदा हुआ पोइ पंहिंजा खोड़ सारा माज़ी जा किसा ऐं कहाणियूं पई ॾसींदी हुई ऐं 6 सेप्टेंबर ते खां अॻु हुनजो मुख़्तलिफ़ जेके हुया जिन हिन असांजी सॼी वारदात कई त मूं वटि बि आया आया त तव्हां हिनजो इलाजु न करायो न करायो त इनखे तव्हां छॾियो हिनजो इलाजु असां पाण कयूं था तव्हां वेझो न अचो वेझो न अचो तव्हां छॾियो बाबा तव्हां छॾियो तव्हां इहो कमु न आहे असां फैमिली आहियूं फलाणो आहियूं टीरो आहियूं तव्हां इहो छॾियो त असीं पाण सॼो कयूं था असांजो इहो पंहिंजो घर जो मैटर आहे असां पाण सॼो कयूं था त मुंहिंजो असांजी आर्टिस्ट आहे हाणे तव्हांजी फैमिली तव्हांजी रत तव्हांजो रिश्तो सभु कुझु पंहिंजा पर जेकॾहिं को फ़नकार मुसीबत आहे त पोइ असांजी फैमिली स्टार्ट थी थिए पई हमेशह मूं इहा ॻाल्हि कई त तव्हां जेसि ताईं हुन सां निभायो था निभाइण खां पोइ नथा निभाए सघो ऐं तव्हां जॾहिं मुसीबत में केरु ईंदो त उहो असांजो भेण आहे भाउ आहे पीउ आहे पुटु आहे असांजो रिश्तो हुननि सां स्टार्ट थो थिए हुननि सां ॿियो कंहिंजो बि रिश्तो कोन थो थिए ऐं उन करे असां हिन मां त इलाजु कराईंदासीं ऐं जेको बि ख़र्चु थिए थो त हुन में हाणे त जेको मां इहो कमायो आहे त हुनखे त हाणे लास्ट में जॾहिं करोड़ रुपए हूंदे बि उन वटि उन्हनि खे पंहिंजनि उन फैमिली पैसा ई कोन्हनि पैसा ई कोन आहे उहे उन वटि उन दौर में ई बदर कमर्शियल खां वेंदे खोड़ सारी ॿियनि इंटरफेस इलाइक़नि में वॾी वॾी उन जे पैसनि मां बिल्डिंगूं बि ठही वयूं फौजिया सुमर जे ठही वियूं पैसनि मां एॾी बिल्डिंगूं ठही वियूं जे गॾु बि उनजे फैमिली जे कुझु माण्हुनि जे नालनि सां उहे बिल्डिंग वॾी तख़्तियूं लॻी पियूं उहे मौजूदु आहिनि त इहे सॼा ॾाढा ॾुखिया पासा आस्ते आस्ते पाण ॻाल्हायूं था ऐं मूं सम्झो त पोइ उन्हनि में पोइ जॾहिं मूंखे ॻाल्हि सम्झ में आई जॾहिं जंहिं तरीक़े सां उते बि दॿाउ पियो त तव्हां इलाज बि खां बि परे थियो जेको थिए थो असीं हाणे पाण कराईंदासीं त सरकार खे बि छॾियो सभिनी खे छॾियो पर माई जेकी कैफ़ियत हुई जंहिं तरीक़े सां हुनजो इलाजु असां उहो जेको पिनी सिनी जेको सकाफ़त खाते खां वरी गोड़ फचनि खां पोइ उहो बि थींदो आहे एॾो सवलो न हूंदो आहे सवलो कोन्हे सकाफ़त खाते ते प्रेशर विझण लाइ अख़बारनि में ख़बरूं वठो था हाणे सोशल मीडिया जो दौरु आहे उन ते वॾो प्रेशर ॾींदा आहियूं 8 ॾींहं पोइ वञी कंहिं फ़नकार खे दाख़िल कराए सघंदा आहियूं माज़ी में बि इहो तरीक़ेकार रहियो ऐं मुंहिंजो ॾाढी मुश्किल सां त असां हिन माईअ खे अची दाख़िल करायो आहे वॾो पछरियूं करे त कॾहिं कॾहिं कुझु फ़नकारनि जी इलाज लाइ असांखे प्रेस क्लब ॿाहिरां धरना बीहणा पवंदा एहतिजाज बि करणा पवंदा तॾहिं वञी इलाजु थींदो पर हाणे असांखे सोशल मीडिया ॾाढो आसानी पैदा कयो अची पंहिंजे रड़ियूं कयूं था कुकरा कयूं था वञी कंहिंजो कमु थिए थो हिन जे इलाज में ज़ारा बि हुनजी भेण बि ॿिया जेके हुआ ऐं घणा माइट बि पुछण न पिया आया पर उते ई हिनखे मायूसी जे तरीक़े सां ॻाल्हियूं कंदी त मायूसी वारी कंदी हिन उते ई पंहिंजो इंकशाफ करणु शुरू कया हुआ मरण खां अॻु में त पैसो वॾी ख़तरनाक शइ आहे रिश्ता तबाह थो करे इन क़िस्म जूं खोड़ ॻाल्हियूं हूंदियूं ऐं हुनजो जेको 6 सेप्टेंबर जेको जो वफ़ात थी शाम जो कोई 5 लॻी 5:15 बजे दारा को थियो हुन खां अॻु हुनजी भेण मूंखे फ़ोन बि कई त अदी तव्हांखे संभाले थी अचो ऐं जॾहिं आउं वयुसि त
त उते आख़िर मां जेकी लुड़क आहे उहा अॼु बि मूंखां कोन था विसरनि। सो नागपाल साहिब सीक्रेट्स ऐं कुझु ख़ासि ॻाल्हियूं जेकी आख़िरी वक़्त में अमीन साहिब सां फौज़िया साहिबा कयूं उहे त ॻाल्हियूं शेयर थींदियूं रहंदियूं, पर तव्हां फौज़िया खे ॿुधो यकीनन ॿुधो हूंदो, सो हुनजी फ़नी जेका ज़िंदगी आहे हुनजे फ़न ते तव्हां छा ॻाल्हाईंदव? फौज़िया सुमरो छा सिंध जे लाइ केॾी नायाबु आर्टिस्ट हुई? तव्हां इंट्रो में जी साईं। ॿ टे चङियूं ॻाल्हियूं कयूं, उहे दोहिराइजनि ॿुधाइजनि। ॾिसो, माण्हू जी ज़िंदगी ख़तमु थियणी आहे, जी साईं जी, पर इहा ॻाल्हि माण्हू खे यादि न आहे। हाणे छो चवां थो यादि न आहे, त जेकॾहिं यादि आहे त हुनजो ॾाढो भलो थी पवंदो। उहो इहो थी पवंदो त माण्हू उहो कुझु कंदो जंहिंखां पोइ हुनखे चङनि लफ़्ज़नि में यादि कयो वञे। सही सही सही। फौज़िया जी ज़िंदगी ज़ाती तरह छा बि हुजे कीअं बि हुजे, पर अवाम उनखे राग जे लिहाज़ खां इंस्पायर थिए थो। सही सही। ज़िंदगी जो वॾे में वॾो कमु कहिड़ो आहे, वॾे में वॾो सवाबु कहिड़ो आहे, जी करण जे लाइक़ु छा आहे? पैसा में करण जे लाइक़ु न आहे, छा लाइ त पिया हूंदा हिते। करण जे लाइक़ु आहे कंहिंजी दिलि ख़ुशि करणु, ऐं फ़नकार खां वधीक कोई कंहिंजी दिलि ख़ुशि न कंदो, दुखी या सुखी, ख़ुशी जा कलाम हुजनि या दर्द जूं दाहूं हुजनि, माण्हू जे दिलि खे आथत ॾियनि थियूं। सही सही सही। त ही ज़िंदगी जो हासिल आहे, टू बी इंस्पिरेशन, टू बी मोटिवेशन। कंहिंजी ज़िंदगी खे अॻिते वधाइण में तव्हांजो केतिरो अमल आहे। सही सही सही। हाणे फ़नकारनि जे लिहाज़ खां मां बिल्कुलु हमीद जी तारीफ़ कंदुसि त हू पंहिंजे तरह जेतिरो हुन खां मुमकिन आहे जिते किथे हू पहुचे थो। सही सही। तव्हां भलो कमु इहो कयो, ऐं जेको सभिनी खे करणु घुरिजे, इदारनि खे बि, टेलीविजन्स खे बि, पंहिंजे माण्हुनि खे त यादि कयो न। सही सही। मां त चवंदो आहियां त जीअर यादि कयो, उन्हनि जा ॾींहं मल्हायो। यानी फ़नकार खे छा घुरिजे? एक्चुअली रिकग्निशन घुरिजे, पैसो पंहिंजी जॻह ते, ऐं फ़नकार जी ज़िंदगी जो हासिल दिलियूं ख़ुशि करणु आहे। सही सही। फौज़िया जा गीत, ऐं ॿियो मां हिकिड़ो नालो खणां सरमद जा, इहे एॾा अवामी गीत हुया, ऐं उन में जेका शिक हुई ऐं जेको उन्हनि जो असरु हो उहो सिधो दिलि दिमाग़ ते पए। अॼु बि जॾहिं हुननि जो को कलाम हले थो त माण्हू झूमे थो। सही। त इन खां वधीक छा ज़िंदगी में ॾेई वञिजे। वाह 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 साईं, तव्हांजी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। झूमण जी ॻाल्हि निकिती आहे, ॻाल्हि त ॾाढी भली आहे, पर ब्रेक जो वक़्तु अची वियो आहे। बिल्कुलु, हाणे रंदासीं हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जे तरफ़। जल्द वापसि था अचूं, असां सां गॾु रहिजो। सलाम सलाम जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। तव्हां जेकॾहिं अॼु असांजे प्रोग्राम में टेलीफोन करे असांजे प्रोग्राम जे हवाले सां ॻाल्हाईंदव, फौज़िया सुमरो साहिबा जे हवाले सां ॻाल्हाईंदव, हुनजो को गीत जेको तव्हांजी दिलि विंदराईंदो हुजे, ऐं ख़ासि तौर ते अॼु जा जेकी नौजवान आहिनि या जेकी थोरो नौजवानीअ खां परभरो अॻिते निकिरी विया आहिनि, उन्हनि खे त फौज़िया सुमरो साहिबा बिल्कुलु ई यादि आहे, ऐं उहे उन्हनि जा कलाम ॿुधी करे ज़िंदगी जो काफ़ी अर्सो उन्हनि गुज़ारियो आहे। अॼु फौज़िया सुमरो साहिबा खे डेडिकेशन जो प्रोग्राम आहे, उनखे यादि कयूं था। अॼोके ॾींहं ते हूअ असां खां विछड़ी वई, लाॾाणो करे वई, पर हुनजो मधुर आवाज़, हुनजो आवाज़ अंदाज़ असां ऐं तव्हांखे सदाईं यादि रहंदो। अमीन भुट्टो साहिब असां सां गॾु आहे, कचहरी कयूं पिया हुन सां, ऐं प्रोफेसर के.एस. नागपाल साहिब ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई पई त फ़नकार हूअं ई ईअं खणी चऊं त जेका दिलि लुभाइण जी ॻाल्हि कंदा आहिनि, दिलि विंदराइण जी ॻाल्हि कंदा आहिनि, जेकी आशिक़नि जो आवाज़ हूंदा आहिनि, जेकी ॾुखी जेका दिलि हूंदी आहे उन ते थोरी वञी मलम पटी हुनजी कंदा आहिनि, मरम कंदा आहिनि। वॾी ॻाल्हि आहे। गाने ते इलाही सारनि गाननि ते मां मॉडलिंग बि कई आहे, ऐं उन्हनि जी आवाज़ मूंखे, हा बिल्कुलु, मां उन्हनि जी गाननि ते इलाही मॉडलिंग कई आहे। मूंखे उन्हनि जी आवाज़ बि इलाही पसंदि आहे। मतिलबु हिकिड़ो उन्हनि जो हिकिड़ो गानो आहे, हे विछोड़ो मूंखे मारे छॾींदो, ॾाढो ख़ूबसूरत गानो आहे। हा, ऐं इन खां पोइ जेके उन्हनि जी आवाज़ खे इलाही सारे असांजे सिंगरनि ॻायो बि आहे, मतिलबु जेंट्स में, लेडीज़ में, उन सभिनी उन्हनि खे ॻायो बि आहे, पर उन्हनि जी आवाज़ जी पंहिंजो ई हिकिड़ो मज़ो आहे, हिकिड़ो पंहिंजो ई सुकून आहे। अच्छा हमीद साहिब, इहो छो थो थिए? अक्सर ईअं थींदो आहे त भली करोड़पति फनकार हुजे, अरबपति फनकार हुजे, आख़िर में बेयार मददगार थी वेंदा आहिनि। इन जो ख़ासि सबबु छा आहे? ॾाढो ख़तरनाक सुवाल कयो। न, इहो आहे
असां वटि जेको फ़नकारनि खे जेको पैसो मिले थो न बेबरकत वारो पैसो आहे अच्छा अच्छा जेको मूं ॾिठो आहे ॿुधो आहे संत जे हज़ारे फ़नकारनि जे वेझो रही उहो पैसो मर्द फ़नकारनि वटि या त नशे पते जे वरितो चढ़े पैसो ऐं औरत फ़नकारनि में चंद फ़नकारनि वटि फ़नकारनि में पैसो आयो आहे जंहिंमें फौजिया सुमर खे चऊं शाज़िया ख़ुश खे चऊं ॿ चारि ॿियूं मेरा चना अब्दा परवीन सनम मारवी दीबा सर इन खां अॻिते उन वटि पैसो एतिरो कोन आहे पर उन्हनि सभिनी जो हाल ॾाढो ॾुखियो आहे जहाँ त मिसाल जेकॾहिं असां वठूं अब्दा परवीन खां ॿिया जेके नाला उन्हनि जे वरी ॿार उहे पैसा खपाए छॾनि उनजी बि का अॻितां हाल जेको बीमारी आहे जेको टेंशन्स उहे बि पंहिंजा अलॻि वरी कंहिं प्रोग्राम कंदासीं असां न मारी वॾी असांजी गुरू कराए पर उनजी जेको शादियूं मुसलसिल जहिड़ा पछड़ियूं उहो पैसो उते ई तव्हांजो धर्म भरम थियणु शुरू थी वियो केसनि जे वर चढ़ी वियो पोइ पछड़ियूं माना पैसा मुड़ुसनि जहिड़ा इन्हनि पैसनि ते हिकिड़ो मुंहुं मारिजी वियो इहे हिकिड़ो पासो आयो ऐं उन खां अचूं त जेकॾहिं वरी ॿिया जेकॾहिं आहिनि मामला हुमेरा चंद वञी लाहौर वसायो ऐं उते जेको हुनजी आस्ते आस्ते फंक्शन्स प्रोग्राम ख़तमु थियनि पिया इहो जेको कमाई इहो पैसो ख़तमु थी वेंदो उन खां पोइ जेके असांजा मर्द गहणा आहिनि उन में बि कोई आङुरियुनि ते गर्द तरनि वटि पैसा आया उन्हनि पैसा जा त नशे में खपाया जा शादीअ मथां शादियूं कंदा विया उहो पैसो उते ख़तमु थींदो ऐं जेकॾहिं फौजिया सुबुह जेको पैसो आयो मिसाल त उहो पैसो वरी साॻियो ई उन जी जेको थियो इख़्तिलाफ़ उनजा पंहिंजी घरवारे सां मुड़ुस सां उन इख़्तिलाफ़ जे करे उनखे इहे सभु बीमारियूं ऐं मुसीबतूं उन जनम वरितियूं त पैसो ख़ुदि फ़नकारनि जो आउं सम्झां थो त जिन वटि आयो आहे उहो उनजे वर चढ़िया आहिनि उनजे मौत जे वर चढ़िया आहिनि जिन वटि न आयो आहे उहे वरी बीमारियुनि जे वर चढ़िया आहिनि माना ॿिन्ही हालतुनि में ऐं घणो थोरो जेको बि फ़नकार आयो आहे इन लाइ आयो आहे त मां हितां पैसा कमाईंदुसि उहो घणो थोरो फ़नकार वटि जेको असां वटि अलमियो आहे उहो शेख चिलीअ वांगुरु हिकिड़ो आहे त मां आना वठंदुसि मुर्गी थींदी मुर्गी खां पोइ मेंह थींदी पोइ आख़िर वञी महल थींदो त असां वटि फ़नकारनि में हर जेको फ़नकार अचे थो उहो इहो थो चए त मां हितां हाणे ॻाईंदुसि मुंहिंजो पहिरियों कलाम लॻंदो मां वञी पंहिंजो ख़ान साहिब मेडिसन थींदुसि ऐं वॾो हिते आबदा परवीन घटि सोचिणो न आहे उन्हनि में लक ऐं पब्लिक छा थी कंहिंखे ॿुधणु चाहे ऐं माण्हुनि जी उनजे तरफ़ां मोट शामिलु आहे नियत जो बि अमल दख़ल आहे ऐं माण्हुनि जो जेको चङायूं आहिनि उहे उन्हनि फ़नकारनि खे अॻिते वठी इनखे कंटिन्यू कयूं था नियत जो अमल दख़ल आहे कॉलर असां सां गॾु आहे नागवाल साहिबु उनखे ॿुधी वठूं अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं केरु पिया ॻाल्हायो छा हाल आहे ख़ुशि आहियो ख़ैर बिल्कुलु ठीकु ठाक साईं केरु पिया ॻाल्हायो मुंहिंजा भाउ जी मीर मोहम्मद मोगेरी दुबई खुबार साहब छा हाल आहे साईं ख़ैर ख़ैर मज़े में अलहमदुलिल्लाह असीं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं प्रोग्राम ॾिसो पिया छा चवणु चाहींदो कहिड़ी राय ॾियणु चाहींदो जी प्रोग्राम ॾिसूं पिया डेली ॾिसंदा आहियूं अलहमदुलिल्लाह प्रोग्राम तमामु ज़बरदस्त आदि आयो आदि खे बि वेलकम था कयूं आदि सदफ भट्टे खे बि वेलकम था कयूं महिरबानी वाह वाह जी अवां टॉपिक रखियो आहे फौजिया सुमरो जेको हमेशह दिलनि में असांजे दिलनि में रहंदो आहे जेको हिन सिंध ते कमु कयो आहे तमामु बहितरीनु गाना ॻाया आहिनि त अहिड़ो वरी इन जहिड़ो को सिंगर नथो थी सघे उन जो को कलाम यादि आहे को सुठो कलाम मूंखे थोरो यादि आहे पर जेको आहे त उनजो कुझु पंहिंजी चढ़ाई आहे क़िस्मत ते ॾो न ॾिजे इहो गानो मूंखे वणंदो आहे पर यादि एतिरो न रहंदो आहे ॿुधे जेको यादि आहे उहो थोरो झुंगारे ॿुधायो भला असांखे जी आवाज़ सही न आहे अदा असांजो पूरे टीम खे अस्सलाम वालेकुम अच्छा वालेकुम सलाम वॾी महिरबानी लख थोरा साईं लख थोरा हा साईं प्रोफेसर नागपाल साहिब साईं जी ॻाल्हि खे वरी अचूं था पर तव्हांजो इहो मौज़ू आहे त नियत जो सॼो कमु आहे अमलनि जो दारोमदार चवंदा आहिनि नियतुनि ते हूंदो आहे इन ते तव्हां सुठो ॻाल्हाए सघो था छो त तव्हां इन पासे घणी गिरफ़्त रखो था साईं हाणे तव्हांजी जेका ॻाल्हि आहे का बि शइ को बि अमल उन नियत सां जेका नियत तव्हांजी आहे ऐं मां चवां त उहो रिटर्न तव्हांखे उन नियत मुताबिक़ थींदो अच्छा सही यानी तव्हां जेकॾहिं पंहिंजे नाले खां शो शाह खां पैसा ॾियो था फोटू कढायो था अख़बारनि में शाया करायो था सही एंड तव्हांजी सुठी न थींदी यकीन न थींदी तव्हांजी नियत में पंहिंजे पाण खे चमकाइणो हाणे जेके बि पैसे वारा आहिनि ख़ासि करे फ़नकार जेके मूंखे हींअर ॿुधाइनि था जिन वटि पैसो आहे सही पैसे जो बहितरीनु इस्तेमालु छा आहे इहो पैसो जेको तव्हांखे जहिड़नि में तबाह करे छॾे इहो पैसो जेको तव्हांजी कसम परसी हालत में जीअं
इंडियन स्टार्स वॾा हिकिड़ी नारंगीला कहिड़ा कहिड़ा तव्हांखे नाला ॿुधायां मां हिकिड़ी नारंगीला वाॼाईंदे हो माई मरी वई अस्पताल में माण्हू वॼाईंदा आहिनि को असां खां पुछणु अचे हाणे मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे हुस्न सलूक ऐं साफ़ नियत ॿियो अवाम जी भलाई मूं अर्ज़ु कयो त जंहिं वटि बि पैसो आहे फ़नकार आहिनि या ॿिया वॾेरा या अमीर आहिनि पैसे जो बहितरीनु इस्तेमालु आहे उहो नेक नियती सां ॿिए जे भले लाइ इस्तेमालु कयो वञे हाणे ॿिए जो भलो छा खे चइबो आहे ॿिए जो भलो चइबो आहे त तव्हां को तालीमी इदारो खोलियो जिते फ्री तालीम कंहिंजे लाइ पोरित जे ॿारनि लाइ फ्री तालीम अमीर जा ॿार भली अचनि उन खां फी वठो वाजिबी का अस्पताल खोलियो जंहिंमें तव्हां पंहिंजो ख़र्चु पखो कढो भली सफ़ा फ्री बि न ॾियो पर हाणे जिते 1000 रुपया वठनि था उते तव्हां 200 रुपया वठो जे करे तव्हां नुक़सान में बि न वेंदव अहिड़ो इदारो खोलियो जीअं अॼुकल्ह भलाई जा इदारा काफ़ी आहिनि जीअं तव्हां सैलानी आहे ईदी आहे छीपा आहे त अहिड़े नमूने उनमें नियत भलाई वारी हुजे उनमें कमाइण वारी नियत सां माण्हू अची विया आहिनि इलाही हा ॻाल्हि त उहा ई आहे मां भलाई बि नियत कमाइण वारी आहे नियत आहे अलाह तव्हांखे भाणा नियतुनि जा ॾींदो सही अमल जा त खोड़ तरीक़ा आहिनि पर अमल कहिड़ी नियत सां कयो थो वञे जी त अॼुकल्ह जी जेका फुर वारो दुनिया आहे जेका पोस्ट मॉडर्निज़म जेका हींअर एज हले थी पई ॾाढी ख़ौफ़नाक आहे उन जा ॿ लफ़्ज़ मां तव्हांखे ॿुधायां त अॼु जे दौर में इंडिविजुअल माण्हू अकेलो न फैमिली न वतन न माइट न दोस्त पंहिंजे पाण खे पढ़ाइण खां हिकिड़ो किताबु आहे प्लूटोक्रेट जी तव्हां उहो खोले पढ़ी ॾिसो वाड़ा थी वेंदव त चंद माण्हुनि हिन ग्लोबलाइज़ेशन छा आहे यानी वापार खे सॼी दुनिया ताईं पहुचाइण आहे पोइ ॿाराड़ी मां बि तव्हांजा दराज़ वञनि था फलाणो वञे थो ठीकु बिल्कुलु सही हाणे इहो इन लाइ कयो थो वञे त पैसे मां पैसो उहो वरी ॿी इंडस्ट्री में आणनि था वरी टी इंडस्ट्री में आणनि था जीअं बि पैसो कमाइबो आहे उहे अहिड़ा ख़ुदगर्ज़ थी था वञनि जो पंहिंजे वतन लाइ बि नथा सोचनि पंहिंजे पीउ माउ ऐं इमीडिएट रिश्तेदार लाइ नथा सोचनि चंद माण्हुनि जी मिल्कियत हाणे ही रिकॉर्ड ॻाल्हि आहे जापान अमेरिका जे हुकूमतुनि खां वधीक आहे डॉलर्स पाउंड्स यूरोज़ में नेठि माण्हू मरी वेंदो मां उहो चयो त अॼुकल्ह जो माण्हू इहो नथो सोचे त आख़िर वञणो दिमाग़ इस्तेमालु नथो करे इनखे असां कन्फर्मिस्ट चवंदा आहियूं जीअं ॿिया कनि था तीअं मां कयां ऐं असांजी ट्रेजडी आहे सिंधियुनि माण्हुनि जी बि आहे छो त शऊर जी घटिताई आहे सही तालीम न जेका नकली तालीम आहे जंहिंमें रुगो डिग्रियूं आहिनि जंहिंमें PhD ताईं डिग्री आहे उहा कंहिं कम जी न आहे तालीम उहा जेका शऊर ॾे शऊर हुनखे चइबो आहे जेको माण्हू में डिस्क्रिमिनेशन ॾे त छा परमानेंट आहे छा टेम्पररी आहे त जिन वटि बि पैसो आहे उन पंहिंजे पैसे खे बहितरीनु इस्तेमालु पैसे जहिड़ी त का ॻाल्हि ई कान्हे का जेकर हुनजो इस्तेमालु सही कयो वञे छो त हीउ तमामु ग़रीब मुल्क आहे तमामु बदनसीब मुल्क आहे त जिन शयुनि जी ज़रूरत आहे उहे इहे ॿ वधीक सिहत ऐं तालीम इन्हनि में ख़र्च कयो ऐं ॿियो सोशल वर्क पाण वटि अमीन साहिबु अक्सर ईअं जीअं असां ॻाल्हि कयो इंडियन अदाकारनि जी फ़नकारनि जी तव्हां ॻाल्हि कई त उते मुंहिंजा फ़नकार वरी ॾाढा अवामी माना भरिजला पिया आहिनि ऐं ख़िदमत जे ख़ल्क़ में बि ॾाढा रुधल हूंदा आहिनि असां वटि जिन फ़नकारनि वटि जेकॾहिं पैसो आहे बि सही अवाम आख़िरी जेको ॿियो अवाम आहे माना पंहिंजे आर्टिस्ट फैमिली खां अलावा उन्हनि जी त हेल्प ठहियो पर पंहिंजे फ़नकारनि जी मदद न कंदा आहिनि इलाही फ़नकार जेके आहिनि जंहिंजा नाला बि तव्हां वरिता जेकी करोड़पति आहिनि हिन वक़्तु बि उहे अहिड़ी सूरत हाल में लॉकडाउन वारी सूरत हाल में या ॿिनि ॾुखियाईनि वारी सूरत हाल में पंहिंजे कंहिं ढोलकाईअ जी कंहिं बांसरी नवाज़ जी कंहिं ग़रीब मिसकीन जी मदद नथा कनि पर कुझु मां ॾिठा हुया फेसबुक ते इसरा लगारी जीअं थी विया उन्हनि काफ़ी सारे माण्हुनि जी मदद कई ॿियनि मुल्कनि में इहो आहे ॿियनि मुल्कनि में बि इत्तेफ़ाक़ सां ॾिसो त अमिताभ बच्चन हारियुनि जा कर्ज़ माफ़ कराए छॾिया अधु दुनिया घुमियो आहियां फ़नकारनि सां उते वेझड़ा पिया असां वटि सिंध में कोन्हे अटे में लूणु बराबरि आहे सही ऐं जेको मूं ॻाल्हि पई नियत जो अमल जेको ॻाल्हि पई कई न असांजा फ़नकार नियतनि
ॿिए जी वेलफेयर करण लाइ तयारु न आहिनि, पंहिंजे जे म्यूज़िशियन जी ॻाल्हि पे कई उनजी करण लाइ तयारु न सही, आहिनि। सिंध जा वॾा वॾा फनकार जिन वटि करोड़पति ऐं अरबपति वॾनि आहिनि, उन्हनि खे मूं पाण फ़ोन पे कई, असांजे उहिदेदार आहिनि, मुंहिंजे क्लोज़ सर्कल में बि आहिनि, त मूं चयोमांनि त ॿियो न त 10 माण्हुनि खे तव्हां राशन जो बंदोबस्तु कयो लॉकडाउन में, त मां तव्हां ॾे मोकिलियां पियो। सभिनी इहो असांखे कयोसीं कंहिंखां पैसा वठण बजाए सभिनी खे चयोसीं त जेतिरो तव्हां सर्दी आहे राशन वठी ॿुधायो, नाला तव्हांखे असां मोकिलियूं, उनखे पंहिंजे हथनि सां ॾींदो। असां सभिनी खां इन दफ़े ॼाणायोसीं अटे में लूण बराबरि कुल 10 फनकार हथ आया ऐं उन में रागी ते तक़रीबन असांखे हथ ई कोन आया कंहिंजी का मदद कनि। उन में सिर्फ़ु थर में कुझु 4-5 रागी हुया, बाक़ी बि असांजे ॿिए पासे में को रागी साम्हूं कोन आयो त जेको ॿिए जी मदद करणु चाहे। नालो त हिन मां सभिनी खे सम्झणु खपे, ठीकु आहे। त उन्हनि अदाकारनि में कुझु जज़्बो हुयो त अदाकारनि 8-10 माण्हुनि उन्हनि अची पंहिंजे खीसे मां पैसा कढिया, उन्हनि अची पंहिंजो राशन जो बंदोबस्तु कयो, जंहिंमें खोड़ सारा वाहिद लाचारी कराची मां उन फनकारनि जी मदद कई। कराची जी ॻाल्हि कयो त वाहिद लाचारी अॻियां आयो, एजाज़ बिरड़ो आयो, सोराब इसरार हैदराबाद मां रमेश अकील वारा इहे आया, पर बाक़ी माण्हू चुप रहिया। ऐं उन में फनकारनि जी हिते कराची में असां कोई 700 माण्हुनि खां वधीक राशन जो बंदोबस्तु कयोसीं ऐं सकाफ़त खाते खां पोइ कोई 1600 माण्हुनि खे राशन वठी ॾिनोसीं। त उन में जेको वरी प्रॉब्लम क्रिएट थियो त उहो इहो थियो त प्रॉब्लम कहिड़ो क्रिएट थियो इहो ॻाल्हायूं था। कॉलर वठी वठूं, वीचारो होल्ड ते आहे, बैलेंस जो मामलो आहे, ईअं न वीचारे बैलेंस खपी वञे ऐं ॻाल्हि पूरी नथी सघे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं केरु पिया ॻाल्हायो? साईं मोहम्मद अकरम सोलंकी ॻाल्हायां पियो कुंडरी खां। जी साईं, कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? दुआ अहमद छा चवणु चाहींदो मुंहिंजा भाउ? ख़ैर लॻो पियो साईं, अॼु तव्हांजो प्रोग्राम ॾाढो तमामु बहितरीनु बि लॻो पिया ऐं तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो तव्हां कयो आहे, उन ते तव्हांखे मुबारकूं ॾींदा, अलाह खे वधीक अञा कामयाबु करे। ज़िंदगी प्रोग्राम तव्हांजो त मां हर रोज़ु ॾिसंदो पर कॉल अॼु तव्हांखे फर्स्ट टाइम कई अथमि। अच्छा, वॾी महिरबानी साईं, पहिरियों तव्हां कॉल कई आहे, असांजो प्रोग्राम ॾिसी रख थोरा। कुझु चवणु चाहींदो फौज़िया सुमरो साहिबा जे हवाले सां? ख़ासि प्रोग्राम हूअं तरतीब ॾिनो आहे असां जे असांजी बहितरीनु फनकार आहे, अॼु असांजे दिलनि में गूंजे पई, अलाह ताला हुनखे जन्नतुल फिरदौस में आला मुक़ाम अता फरमाए। ठीकु आहे, वॾी महिरबानी साईं। हा साईं, प्रॉब्लम सकाफ़त खाते कोई 1600 माण्हुनि खे 15,000 रुपए सां राशन जे लाइ पैसा ॾिना। असां उन्हनि खे लॻा पिया हुआसीं, अकबर लिगारी खे मुख़्तसिर मीटिंग थियूं, उन ज़ाती तौर 2 लाख रुपए राशन खीसे मां बि ॾिनो माण्हुनि खे, पर हुनखे मुख़्तसिर खीसे मां केतिरो कंदासीं, मूं बि कंदो रहियुसि, मूंखे गाॾी वठणी उहे पैसा खपी आहे, त पोइ असां चयोसीं तव्हां सरकारी फंड वारे, पोइ हुनखे शा लतीफ़े जे मेले ॿिया जेके पैसा पिया त हुननि खणी उहो 1600 माण्हुनि खे पैसा ॾिना, 15,000 सां, 800 माण्हुनि खे वज़ीफ़े जा 60,000 सां पैसा ॾिनो। त सॼी सिंध ॾिठो त बाक़ी जेके ॿिया माण्हू हुआ जेके कैसिटी या मुख़्तलिफ़ जेके फील्ड्स में अंदरि अञा नवां जेके उभरिया उन्हनि जो त पैसा मिलनि था, पैसा कंहिंखे वठूं, अहिड़ा खोड़ सारा अची माण्हू निकिता त असांखे बि पैसा मिलनि। एतिजाज गोड़ पचड़ी शुरू कयूं, उल्टो सकाफ़त खाते मां पोइ सकाफ़त खाते उहो दग बि उल्टो बंदि कयो त उहो 3 महीना उन्हनि फनकारनि खे ॿिया पैसा मिलंदा, उन थोरी माली हालतूं ठीकु थियनि। असीं सभु उते बि ख़ामोशी अख़्तियार कईसीं। त ॿियो जेको ॾिठोसीं त जेके चङा भला सर्दी वारा फनकार बि फ़ोन पिया कयोसीं, असां घर में राशन कोन्हे, असां कुल ते गाॾी भरे वञी पहुचूं, उन में कॾहिं जावेद टाकाणी, कॾहिं एजाज़, कॾहिं सोराब, कॾहिं वाहिद वञी असां कुझु दोस्त वञी पहुचूं राशन खणी, जिन घर ते वञूं ऐं घर ॾिसूं असां परेशान पिया थी वञूं। LCDयूं, मोबाइलियूं ऐं फर्नीचर ॾिसी परेशान थी पिया वञूं त राशन वठनि कीअं था, असां पाण खे ॿाहिरि अची बुझो पिया ॾियूं त हीअ माण्हू कनि छा पिया। वरी 2 ॾींहंनि खां वरी फ़ोन कनि, साईं राशन कोन्हे पहुचायो। असीं मुलाज़िम वांगुरु पोयां डुकंदा वरितूं, ख़बर पई त असांखां वधीक करोड़पति उहे उल्टो उन्हनि खे पिनण जी आदत पई लॻी पई आहे। अहिड़ा माण्हू बि नाला नथो खणणु चाहियां, पर अहिड़ा खोड़ सारा मायूं मर्द फन जी दुनिया में असां ॾिठासीं, ऐं खोड़ अहिड़ा माण्हू बि आहे लियारे बि विसां कोई अहिड़े फनकारनि खे जिन वटि मानी कोन्हे पर उहे वठण लाइ तयारु कोन आहे। असांखे ख़बर पई वठंदा बि कोन। मां 4-5 सीनियर फनकार जे घर ते वियुसि, साईं तव्हां मिलणु तव्हांजे लाइ गिफ्ट खणी वञो, बाबा असां वटि घणो वञा, ऐं ख़बर पई त अंदरि 2 ॾींहंनि खां मानी कोन्हे पकी। बावजूदि अहिड़ा माण्हू बि मौजूदु हुआ जिन वटि अञा मौजूदु। कुझु माण्हू हुआ जिन जे घर में हिकिड़ी अहिड़ी माई, हिकिड़ी आर्टिस्ट जंहिंजे घर में अंदरि 10-12 बोरा पिया, उनजे बावजूदि फ़ोन पे अचे थो मूंखे राशन ॾियो। ब्रेक जो वक़्तु थियो आहे, तव्हांजा इंकिशाफ जारी आहिनि ऐं अमीन भुट्टो साहिब जा अॼु माना उहे इंकिशाफ आहिनि जेके स्टेज ते शायदि कंहिं प्रोग्राम में शायदि चयो हुजईं, पर टीवी जे प्रोग्राम में पहिरियों ईअं छो आहे? इहे 3 ॻाल्हियूं हुन ते मोटी अची कयूं था डिस्कस। वञो केॾा न ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध।
सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। हमीद भुट्टो साहिब असां सां गॾु, प्रोफेसर KS नागपाल साहिब असां सां गॾु आहिनि ऐं अहम इंकिशाफ थियनि पिया ऐं उहे इंकिशाफ जेकी सचाईअ ते मबनी आहिनि। हमीद साहिब ब्रेक जॾहिं वरितोसीं त वरी ऑफियर मूंखे ॿुधाईं पई त मां हल्फिया चवां थो ऐं उहा ॻाल्हि मां वरी तव्हां ताईं ऑन एयर बि पहुचायां पियो त कुझु अहिड़ा माण्हू बि आहिनि जेकी ॿियनि जो हक़ गज़ब कनि था, जंहिंजे करे जेकी नीडी माण्हू आहिनि, जेकी ज़रूरतमंद आहिनि, उन्हनि ताईं बि उहा शइ नथी पहुची सघे। ॾिसो न, जिन जो हक़ आहे उन्हनि खे उहा शइ मिले कोन थी, जिन जो हक़ न आहे उहो फोन करे चवंदा असांखे इहा शइ खपे थी, पर जॾहिं वञो त उहो ग़रीबनि जो हक़, इन जे करे ग़रीब ताईं उन जो हक़ पुॼी कोन सघंदो आहे। इन ते अञा वधीक पाण रोशनी विझंदासीं ऐं प्रोफेसर KS नागपाल साहिब इन ते वधीक सुठो ॻाल्हाईंदो ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु थोरो मूड खे मटाइजे। बिल्कुलु, मां बि इहो सम्झां थी त काफ़ी सीरियस ॻाल्हियूं थी वियूं आहिनि। हाणे थोरो तव्हांजो छा ख़्याल आहे, छा करणु घुरिजे? ख़्याल इहो आहे त उहे चवां थी कुझु गानो, कुझु थोरी सिंगिंग वग़ैरह तव्हां ॻाईंदो या मोहरम नाइज़? न न मां चवे त मां ॻाइण जी ॻाल्हि कई, तव्हां मूंखां वरी ॻाइण ई कोन, मोहरम नाज़ ॾेई रहिया। सो जीअं तव्हांजो राज़, बाक़ी हाणे उस्ताद आहे मोहरम नाज़, वाह वाह कजो उस्ताद। हा वॼायो साज़। हा बिल्कुलु जी जी। प्रोग्राम तरतीब में आहे, सो उन जी यादि में उनजो ॻायल तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत जानी ॾे मुंहिंजा मिठू ॾे जानी, जानी ॾे मुंहिंजा ढोलण मुंहिंजा, जानी ॾे मुंहिंजा ढोलण मुंहिंजा, रुसी न वञ तूं मूंखां, हथ थो वधाए पेर ते पवै रुसी न वञ तूं मूंखां, हथ थो वधाए पेर थो पवै रुसी न वञ तूं मूंखां, जानी रे मुंहिंजा, जानी रे मुंहिंजा, जानी रे मुंहिंजा, जानी रे मुंहिंजा मिठू रे जानी रुसी न वञ तूं मूंखां, जानी रे मुंहिंजा मिठू रे जानी रुसी न वञ तूं मूंखां, हथ थो वधाए पेर थो पवै रुसी न वञ तूं मूंखां, हथ थो वधाए पेर थो पवै रुसी न वञ तूं मूंखां, जानी रे मुंहिंजा, जानी रे मुंहिंजा, जानी रे मुंहिंजा मिठू रे जानी रुसी न वञ तूं मूंखां। ढोलण मुंहिंजा, जानी रे मुंहिंजा मिठू रे जानी रुसी न वञ तूं मूंखां, जानी रे मुंहिंजा मिठू रे जानी रुसी न वञ तूं मूंखां, हथ थो वधाए पेर थो पवै रुसी न वञ तूं मूंखां, हथ थो वधाए पेर थो पवै रुसी न वञ तूं मूंखां, जानी रे मुंहिंजा मिठू रे जानी रुसी न वञ तूं मूंखां, जानी रे मुंहिंजा मिठू रे जानी रुसी न वञ तूं मूंखां, हथ थो वधाए पेर थो पवै रुसी न वञ तूं मूंखां, हथ थो वधाए पेर थो पवै रुसी न वञ तूं मूंखां, जानी रे मुंहिंजा, जानी रे मुंहिंजा, जानी रे मुंहिंजा मिठू रे जानी रुसी न वञ तूं मूंखां, जानी रे मुंहिंजा मिठू रे जानी रुसी न वञ तूं मूंखां, जानी रे मुंहिंजा मिठू रे जानी रुसी न वञ तूं मूंखां। वाह साईं मोहरम साईं, वाह वाह। फौजिया सूमरो जो जग मशहूरु कलाम, जानी ॾे मुंहिंजा मिठू ॾे जानी रुसी न वञ तूं मूंखां। ऐं मक़बूल जो सबबु इहो हुयो सदब जो जेका शाइरी हुई उहा माना ॿोली जेका हुई उहा सादी सुहिणी, जानी ॾे मुंहिंजा मिठू ॾे जानी। सो इन जे करे तमामु घणी पज़ीराई मिली फौजिया सूमरो साहिब बाक़ी, पर पाण वरी अहम हिकिड़ो मौज़ू छॾियोसीं पाण ऐं उहो मौज़ू उनखे कंटिन्यू कयूं था ऐं प्रोफेसर नागपाल साहिब ॾांहुं वञूं था। त
त ज़मीर साईं मलामत करणु छॾे वियो आहे भला छा चकर आहे ज़मीर खे जॻहि कीअं हा वाह 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 माण्हुनि जी अॻे ॿुधंदासीं ज़मीर मलामत कंदो आहे हाणे न कंदो आहे इहा बि साइकोलॉजिकल एक्सरसाइज़ आहे हा हा सही ऐं इहा असां ख़ासि करे पेरेंट्स हमेशह नई टही जी ॻाल्हि कबी आहे नए नस्ल जी ॻाल्हि कबी सही आहे सही हाणे इहे शयूं असां में डेवलप करणियूं आहिनि पंहिंजे ॿारनि में पंहिंजे नंढनि में त उन लाइ असांखे प्रैक्टिकली नसीहत न हिकिड़ी ॻाल्हि मां वाज़े कयां प्लीज़ ही जेके तव्हां ॿारनि खे नसीहतूं कंदा आहियो न हिननि जो को असरु न पवंदो आहे अच्छा अच्छा को असरु न पवंदो आहे ॿार तव्हांजे अमल खे ॾिसंदो आहे अंग्रेज़ी में चवंदा आहियूं एक्शन्स स्पीक लाउडर देन द वर्ड्स सही सही हुनजी तरबियत अमल सां कयो असांजे अक्सर पेरेंट्स में इहा आहे त असां रुॻो नसीहतूं कंदा आहियूं बाबा मां पंहिंजे पुट खे सेखारियां थो तक़रीबन रोज़ तव्हां बि चवंदा हूंदव बाबा कूड़ न ॻाल्हाईंदो कर यार कूड़ ॻाल्हाइणु तमामु ख़राबु ॻाल्हि आहे कूड़ पुट मूंखे बाहि वठंदी आहे कूड़ ते कूड़ न ॻाल्हाईंदो ठीकु आहे बेल वॻी उहो छोकिरो ॿाहिरि वियो फलाणो माण्हू आयो और जा पैसा मां ॾे हा चयोमांसि चएसि त कोन्हे को घर ॾे हाणे हो पहिरियों बि पियो चए त बाबो तूं चए त घर में न आहियां हाणे आयो त मां हुनखे चमाट भाई मूंखे इहो ॿुधायो त ॿार खे मां सच सेखारियो या कूड़ ऐं रोज़ हुनखे पटी कहिड़ी पढ़ाईंदो आहियां सच ॻाल्हाईंदो सच मञियो मुंहिंजी ॻाल्हि हू मुंहिंजे नंढड़ो ॿारु 7-6 सालनि जो हुजे उहो मुंहिंजे अमल मां सिखंदो त हे मूंखे भेण कूड़ थो सेखारे वरी चए थो हुनजे अंदरि मुंहिंजे लाइ मोहबत न नफ़रत पैदा थिए सही 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 महिरबानी करे पंहिंजे एक्शन्स खे ॾिसो हर शइ अमल आहे अमल आहे हाणे फॉर एग्ज़ाम्पल मुंहिंजो ॿारु स्कूल मां मोटियो मुंहिंजो कमु हुन खां इहो पुछणु आहे त पुट तो कंहिंजी मदद कई तो कंहिंखे कुझु ॾिनो ऐं उनखे 5 रुपया वधीक ॾियो त हे 5 रुपया तुंहिंजे उन दोस्त लाइ आहिनि जंहिं वटि रिसेस में खाइण खां कुझु न हूंदो पाण वटि ईअं थिए थो टिफिन ठाहे ॾियूं था बाबा अकेलो खाइजांइ कंहिं खाराइजांइ न जी उहो असां छा सेखारींदा आहियूं त ख़बरदार कंहिंखे न खाराइजांइ ऐं मां रस्तो कयां त हुनखे सेखारियो त भली हिकिड़ो अधु पोर्शन ॿिए दोस्त खे ॾिजांइ छो त हुन मूंखे चयो त मुंहिंजो दोस्त आहे हुन वटि खाइण खां न हूंदो आहे त हाणे मुंहिंजो फर्ज़ु आहे हुन माउ जो फर्ज़ु आहे त हुनखे हिकिड़ो अधु सैंडविच सॼो न त अधु सैंडविच ॾे त बाबा हे पंहिंजे दोस्त खे ॾिजांइ या 5 रुपया ज़्यादा ॾे त हुनखे 2 टाफियूं वठी ॾिजांइ चएसि न नसीहत न कयोसि हाणे हीअ छा आहे कंहिंजी हेल्प कयो चओ न हुन खां हेल्प करायो सही सही हू पंहिंजो पाण सिखंदो अॼु को तो चङो कमु कयो कंहिंजा ॻोड़ा उगिया कंहिंखे दिलासो ॾिनो पुट माण्हुनि ते रहम कयो त अलाह तव्हां ते रहम कयो बल्कि जेकॾहिं का ख़ैर ख़ैरात कयूं था किथे कंहिं फ़क़ीर खे ॾियूं था त ॿारनि जे साम्हूं ॾियणु घुरिजे नंढा ॿार हुन मां सिखंदा बेशक उहो हुनखे गॾु वठी वञो मां उहो बार बार थो चवां जेको बि चङो कमु तव्हांजो हूंदो हू अमलन उहो सिखंदा कंहिंसां हमदर्दी कई कंहिंखे रस्तो ॾेखारियो कंहिंखे पाणी जो गिलास ॾिनो सुभाणे हो बि वञी ॾेई पीआरे कराइजे ॿारनि खां बाबा हिनखे ॾेई अचो त हीअ जेका ॻाल्हि आहे असां वटि ज़मीर छो मरी वियो आहे इन ते ॻाल्हायूं था वरी त कॉलर अची वियो ज़रूरु अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अभी सदफ अच्छा नूरली चांगरा तो शाहपुर चाकर का साईं साईं खुश आयो तबियत ठीक है जी मां भी बिल्कुल ठीक ठाक आया ता ठीक आयो हां शुक्र आहे तव्हां खुश तबियत ठीक आहे अल्लाह जो एहसान आहिनि तमाम हीरा अमूल मालिक तव्हां माना प्रोफेसर साहब असां साहब तव्हां विहारियो ऐं सिंगर मैडम नवाज़ सिंह तमाम बेहतरीन पुराणो गानो असांखे ॿुधाए छॾियो जो असांजा तख़्त ई कढी छॾी बिल्कुल बिल्कुल तव्हांखे पुराणो गानो ज़रूर ॿुधाईंदासीं मेहर साहब तव्हां लाइ सही ऐं प्रोफेसर साहब खे असां थोरो सलाम कंदासीं जी जी साईं थोरो वॉल्यूम थोरो वधाइजो तव्हांजी आवाज़ थोरी घटि थी अचे थोरो तेज़ ॻाल्हाइजो जी जी हा हलो प्रोफेसर साहब खे असां सलाम कंदासीं तमामु नॉलेज मिलंदी आहे साहब जो प्रोग्राम ॾिसंदो आहियां तमामु नॉलेज मिलंदी आहे प्रोफेसर साहब खां जी ज़मीर जे बारे में ॿुधाए कंहिंखे बारे में ॿुधाए स्कूल जे बारे में ॿुधाए कंहिंखे खारायो कंहिंखे पीआरियो तमामु बहितरीन सलाम कयां थो 3 दफ़ा वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी सो प्रोफेसर पाण पंहिंजी ॻाल्हि ॾे ॾिसो माण्हू जे दिलि ते असरु पए थो न मां इहो अर्ज़ु पियो कयो त असांजे पेरेंट्स खे पंहिंजे निजी ज़िंदगी खे ॾिसणु घुरिजे सभ खां वॾी ॻाल्हि त मिठो ॻाल्हायो प्यारो ॻाल्हायो घर में जेकॾहिं रड़ियूं कंदासीं ॿारु रड़ियूं सिखंदो उहो एतिरो रिटालिएट कंदो त हुन में लक्षण प्रैक्टिकल विझो सही सही
पाण धीमो हुन सां तव्हां करे ॻाल्हायो त उहो ॿियनि खे बि तव्हां करे ॻाल्हायो। सही 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 सही। हुनजी इज़त कजे, ॿार खे इहो सेखारिणो सही। आहे। हाणे 3 शयूं जेके असां पाण डिस्कस पिया कयूं, हा त जिन माण्हुनि वटि एॾा पैसा आहिनि हा पाण पंहिंजे मौज़ूअ ते अचूं जेको रुॻो प्रोग्राम ज़ाती ज़िंदगी ते ख़र्च कनि था, ॿियनि खे ॾियण खां तयारु न सही, आहे। सही। इहा ख़ुदगर्ज़ी बि नंढे हूंदे खां सिखिया। माण्हू जी डेवलपमेंट नंबर 1 जीन सां थींदी आहे। जीन्स जेनेटिक्स पूरो सब्जेक्ट आहे। जी, जी, जी। ऐं अॼु जी दुनिया में जेके पढ़ियल गढ़ियल दोस्त मूंखे ॿुधनि था, उहे जेनेटिक्स खे खोलिनि, बाक़ाइदे ॿियो न खोलिनि। तव्हां पंहिंजे यूट्यूब में लिखो, एॾो ज़बरदस्त तव्हांखे मिलंदो। गूगल में लिखो, जीन्स जेके तव्हांजे अंदरि आहिनि उहे पीउ माउ खां ट्रांसफर थियनि था। लालच, हवस, हिर्स, इहे बि जीन्स में अंदरि शामिल आहिनि। सही। हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त ॿार जॾहिं हामला औरत जेको सोचींदी आहे उहा शइ ईअं ट्रांसफर थींदी आहे जीअं ग़िज़ा ट्रांसफर थींदी आहे। अच्छा अच्छा। रुॻो ग़िज़ा ट्रांसफर न थींदी आहे ॿार। सही सही। उन वक़्तु 6 महीननि खां 9 महीननि जे विच में ख़ासि करे उनखे पॉज़िटिव सोचणो पवंदो, भलाई जा कम करणु घुरिजनि, सुठियूं कहाणियूं पढ़णु घुरिजनि, सुठा चित्र ॾिसणु घुरिजनि। हाणे हीअ मां तव्हांखे ॿुधायां त ट्रेनिंग जेका यहूदियुनि जी थिए थी, वॾा तालीम याफ़्ता, वॾा साइंटिस्ट आहिनि हेतिरा, सिर्फ़ु इन करे त हुनखे नप्शल, प्री नप्शल चइबो आहे, माना ॼब खां अवल औरत जो कीअं ख़्यालु रखंदी। सही सही। त असांजूं जेके सोचूं आहिनि ऐं फादर जी जीन्स ॿिन्ही जो असरु पवंदो आहे। जेनेटिकली हिकिड़ो अंदरि वेंदो आहे, ॿियो हूंदो आहे माहौल ऐं तरबियत। जी साईं। त असुली डेवलपमेंट ॿारनि जी जेके 4 सालनि ते ॿारु थियो न, 5 वधि में बसि ॿारु ठही वियो। सही सही। हिकिड़ो माउ जे पेट खां वठी 3-4 साल पहिरियां त असां हुनखे छा सेखारियूं था? अमलनि, नसीहत न, मां वरी चवंदुसि लफ़्ज़ न, अमलनि। मां कंहिंजी मदद कयां थो, हुनजे साम्हूं कयां थो, ॾिसे थो, कंहिंखे मंथली कंहिं स्टूडेंट जी फ़ी ॾियां थो, हुनखे चवंदुसि पुट हे वञी ॾेई आहे या चेक में विझी आहे। सही। हे बाबा हुन वीचारे जी फ़ी कम हू उन ते एॾो असरु कंदो हुनजे अंदरि में। सही सही। त असां जेके माण्हू ख़ुदगर्ज़नि छो आहिनि, इहे उनखे ख़ुदगर्ज़ियूं सेखारे, को जेनेटिकली, ॿियो माहौल। हाणे मुंहिंजो पीउ रुॻो परायो माल ते टोपी निराड़ ते, हुनखां फुरींदो, हुनखां फुरींदो, मां नंढिड़ो ॿारु ॾिसां थो, मां छा सिखंदुसि? ये ॻाल्हियूं कयूं पिए, मोटे साहिब कयूं पिए त के माण्हू रुॻो राशन वठी ऐं जमा कंदा पिया, पर आख़िर तव्हां कचहरी कई पई, लतीफ़ मुने साहिब जी ॻाल्हि कई पई त के माण्हू अहिड़ा ख़ुदा पोढावा बुख, हा के माण्हू ख़ुदा आहिनि जेकी कुझु बि न हूंदे कंहिंखां नथा घुरनि, पोइ बि चवंदा या असां वटि सभु कुझु आहे, पर साईं बहुत वॾी महिरबानी तव्हां टेलीफोन कयो। जेके नथा वठनि ऐं मूं जेको ॾिठो, जेके फ़नकार ख़ुदारीअ खे बि सलाम, ख़ुदारी खे सलाम, ऐं जिन फ़नकारनि खे मां ॾिठो आहे जी ॿिए जी सार लहनि था, उन्हनि खे वरी कॾहिं बि सार लहण लाइ कॾहिं बि न चवणो पियो आहे। अच्छा अच्छा। सही। मुंहिंजी ॻाल्हि जेकॾहिं को सम्झणु चाहियो, जिन फ़नकारनि जे लाइ अक्सर असां चवंदा आहियूं उन्हनि जी सरकार सार लहे, इदारा सार लहनि, TV चैनल जा फ़नकार सार लहे, उहे पाण कंहिंजी सार कॾहिं लधी कोन थो, पाण कॾहिं उन्हनि खे ज़िंदगी में कंहिंजी सार कोन लधी, ऐं ख़ुदा उन्हनि खे आख़िर में मजबूर करे थो, चाहे उहो अरबपति थी या करोड़पति, उन्हनि जे लाइ वरी चवणो थो पए अचो हुननि जी सार लहो। पर जिन माण्हुनि खे बि ॾिठो आहे ॿियनि जी सार लहनि था, ॿिए जे हक़ ते धाड़ो कोन था हणनि, उन्हनि खे कॾहिं ज़रूरत ई कोन पई आहे कोई जी सार लहो। उहे ॾाढो सुकून सां, नेक नीतीअ सां जेकॾहिं गुज़ारे बि विया त उनखे परवाह ई कोन्हे। मूंखे हिकिड़ो यादि थो अचे त श्रृंगार सलीम बीमार हुयो ऐं सिंध TV अञा नओं उन ॾींहं में ठहियो पए त दाख़िल थियो, उनखे असां सखर मां, उन वक़्तु अरबाब रहीम जी वज़ीर आला हो, अब्दुल कादिर मंगी हुते कमिश्नर हुयो, त असीं हुनखे चयोसीं त हुते त नेकी जो कमु करे। मंगी साहिब खे बि फ़ोन कई त साईं CM साहिब सां ॻाल्हायो त हुनखे का हिकिड़ो गुज़ारिश कयूं, ख़बर ई त पर्सनल तालुक आहे, त हुनखे मूं हिकिड़ी गुज़ारिश कई, साईं नेकी जो कमु कर, सखर में आई तूं हिकिड़े फ़क़ीर फ़नकार सां मिली वठि। हुन सां जो मिलियो, उनखे हुते हिकदमि जहाज़ ते खणाए हिते अस्पताल दाख़िल कराई। हिते जॾहिं दाख़िल थियो त मां रोज़ु अस्पताल वेठो हूंदो हुउसि, त उनजो भाटिया 2 वॾा मौसीकार आहिनि, सखर सां तालुक नालो कोन थो खणा, सभु सम्झी सघनि था। उहे रोज़ु मूं वटि ईंदा हुआ त पंहिंजे कम लाइ त असांखे वज़ीफ़ो कराए ॾे, कराए ॾे, ऐं मूं चवंदो त हाणे त मां वञा थो बाबा सां मिलणु, हलो त हलूं, चई वेठा आहियूं तूं थी अचु, उहो मुंहिंजी ऑफिस वेठा त जेसि ताईं अच्छा वेठा हूं त थी अचो, हलण लाइ तयारु न हूंदा। कॉलर आहे, इतो ई ॻाल्हि खे ॻंढींदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, केरु पिया ॻाल्हायो? साईं 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 छा चवणु चाहींदो साईं प्रोग्राम जे हवाले सां? हा सही प्रोग्राम तव्हांजो माशाअल्लाह तमामु सुठो आहे ऐं तमामु ज़बरदस्त आहे, ऐं रोज़ाना अची ॾिसंदा आहियूं जी। ऐं अॼु फौजिया सुमरे जे वक्ती जो ॾियारो आहे, उनजे बारे में जीअं पंहिंजी फौजिया सुमरो तमामु सुठी फ़नकारा हुई, अलाह साईं हुनखे जाए जन्नत में ॾे। ठीकु साईं।
आमीन आमीन साईं, वॾी महिरबानी वॾी महिरबानी। नागपाल साहिब खां को सवाल करिणो हुयो तव्हांखे शायदि। साईं सवाल पंहिंजो साईं जेको पंहिंजो प्रोफेसर साहब आहे। हलो 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 अचो ॻाल्हायो भाउ। हा हलो हा हा हलो। हा साईं जी जी साईं जी साईं जी वॉइस साईं थोड़ी वॉइस साईं, वॉइस थोड़ी अॻिते पुठिते हमरा थी फोन वई। कई ऐं इहो ई चयो त नागपाल साहिब जो उन्हनि सवाल सां, आहे, बिल्कुलु। पर कॾहिं नेटवर्क जो इशू थिए थो। हा साईं, त पाण ॻाल्हि पे कईसीं त हमरा हलण लाइ तयारु न हुजे, हाणे तव्हां तयारु थी कोन अचो। आहे, पर उहे वेठा हूंदा पर पंहिंजे कोन उन्हनि खां इयादत करण लाइ तयारु कोन हूंदा। हथा की उन सिंगार सलीम उन्हनि खे पालियो, सभु कुझु कयो। उहे नियत उहे जो माण्हू सभु दर बदर रहनि था। ऐं फ़नकारनि में जेको हली वेठो आहे त पैसा कमाईंदे बि पंहिंजे फ़नकारनि जी छा आम पाड़े वारे जी कंहिंजी मदद करण लाइ तयारु न आहिनि। ॿियो जेको थियो आहे फ़न जी दुनिया में जेको घणो पैसो माण्हू आयो आहे ग़रीब खां, ऐं घणा तणा असांजा फ़नकार पढ़ियल लिखियल न आहिनि, उन्हनि जे करे उहो जॾहिं पैसो अची वरी पाण खे करोड़पति लग्ज़री शयूं मिलनि थियूं, उहो पाण खे सम्झनि था त वज़ीर आज़म घटि असीं न आहियूं। शोहरत, ऑटोग्राफ, पब्लिसिटी, माण्हू पोयां कट ख़ल्क वॾेरा ऑफिसर सभु परेशान। त उन में हिकिड़ी अहिड़ी जेकी आई आहे, हिकिड़ी ख़ुदि माई ॾेखाव, वरी कंहिंजी फ़ोन न खणबी, सॼो ॾींहुं नशो करे निंड कबी, उन में उहो पंहिंजो पाण मरी था वञनि। ऐं जहिड़े ई खोड़ सारा फ़नकार असांजा मुंहुं हलनि। सही, नंढड़ी साई वठूं अमित साहिब, तव्हांजी ॻाल्हि एॾी ज़बरदस्त आहे ऐं हक़ वारी ॻाल्हि, सचियूं ॻाल्हियूं शुरू कर वॾी कम जी ॻाल्हि, कम जूं ॻाल्हियूं आहिनि। त मतिलबु दिलि नथी चए ब्रेक जे लाइ, पर मजबूरी हूंदी आहे चैनल्स जी बि। मथां तव्हां वरी सम्झो त असां पाण खे वज़ीर आज़म था सम्झूं, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, हीअ चैनल जी मजबूरी आहे। नंढड़ी साई वठूं था, वञो केॾांहुं ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम हमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में, तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हांजी वॾी महिरबानी आहे, तव्हां असां सां जेको गॾु आहियो, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जेको असांजो प्रोग्राम ॾिसनि पिया। अहम मौज़ू आहे ऐं असां अॼु प्रोग्राम करणु चाहियो पिए मरहूमा फौज़िया सूमरो साहिबा जे हवाले सां, ऐं जेकी तव्हां असांजी दिलनि में उन्हनि जा ईअं खणी चऊं त असांजे ज़हननि में उन्हनि जा कलाम अञा ताईं महफ़ूज़ आहिनि, असीं ॿुधंदा रहूं था। पर ॻाल्हियूं इहे बि निकिरनि थियूं, वरी ॿियूं ॻाल्हियूं जेकी ख़ासि तौर ते फ़नकार छो क़िस्म परसी वारी ज़िंदगी में गुज़ारे वञनि था, उन्हनि जा कारण कहिड़ा आहिनि, पोइ मौज़ू वरी ॿियो निकिरी पियो आहे। इहो बि कम जो मौज़ू आहे, इहा बि अहम ॻाल्हि आहे। ऐं के अहिड़ा ख़ुदार फ़नकार बि आहिनि जिन खे रब वरी कंच ॾिनो आहे, त या वरी जिन खे कुझु बि न आहे तॾहिं बि उहे वठण खां इनकारी आहिनि, सिर्फ़ु पंहिंजे ज़मीर खे जीअरो रखण जे लाइ। सो अमीन साहिबु ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई पई, ॿ चारि फ़नकार उन्हनि ज़िक्र बि कयो, पर मूंखे बि हिकिड़ो वाक़ियो यादि आयो आहे। मरहूम मुख़्तियार अली शीदी साहिबु साईं, अमीन साहिबु असांजे ॻोठ जो ख़ैरु ऐं केसटी दुनिया में उन बि घणो गंजो नाणो कमायो। सो आख़िरी ॾियारे में जॾहिं बीमार हुयो त मुंहिंजी उन सां मुलाक़ात थी, ऐं मूं उनखे चयो त हिकिड़ी माना मुहिम हलायूं सकाफ़त खाते खे चऊं, त उन मूंखे ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई। मूं एतिरो गंजो कमायो आहे जो मां पंहिंजो इलाजु कराए सघां थो, मूंखे हरूभरू सकाफ़त खाते खे चवण जी ज़रूरत न आहे, हरूभरू कंहिं ॿिए जो हक़ न मारिजे, कंहिं ग़रीब मिसकीन खे इहे पैसा मिलनि। इहा सोच असांजे फ़नकारनि वटि घटि आहे, जेका हुजणु घुरिजे। ख़ासि तौर ते असां अहिड़ा फ़नकार आहिनि जिन वटि करोड़पति तॾहिं बि चवंदा आहिनि त लख ॿ असांखे वठी के ॾींदो। हा हा हा, सही था चओ सही था चओ। अच्छा अमीर साहिबु, तव्हां जेका आहे ख़ासि तौर ते जेकी फ़नकार आहिनि उन्हनि सां तव्हां बांह ॿेली हूंदा आहियो, सदाईं गॾु हूंदा आहियो, ऐं इलाही फ़नकार जेकी तव्हां हाल हयात ॾिठा ऐं आख़िरी लम्हनि में तव्हां सां गॾु ई माना आख़िरी लम्हा उन्हनि गुज़ारिया, ऐं तव्हांजे अखियुनि जे साम्हूं उन्हनि दम धणीअ वाले कयो। सिंगार अली सलीम साहिबु हिकु, मरहूमा फौज़िया सूमरो, ॿिया कहिड़ा फ़नकार हुया जिन सां तव्हांजो यादगार माना जलाल चांटियो हुजे जी। जलाल चांटियो जो ख़तरनाक वाक़ियो हिकिड़ो ॿुधायो जो उनजो प्रोग्राम कोन्हे जी। उनखे असां कोई 3 दफ़ा मुख़्तलिफ़ अस्पताल में 3 दफ़ा बीमार थियो, दाख़िल करायो, ऐं पोयों दफ़ो जॾहिं हुतां ख़ुशि थी वेंदो हो 2 दफ़ा अॻु में, त मूंखे हिकिड़े इलाइक़े अस्पताल में हिकु दफ़ो दाख़िल करायोसीं हिन गुज़ारण खां पहिरियों दफ़ो ॿी बीमार हो, त उनखे दाख़िल करायो त उते माण्हुनि जी मोहबत अहिड़ी बि हुई त उते पहिरियों दफ़ो शादी में न माण्हू ईंदा आहिनि पओ लिखाईंदा जीअं किताब ते, ईअं ईंदा ग़रीब माण्हू आम माण्हू पैसा लिखाईंदा हुआ जी, को 1000 को 2000 को 500 को 100। हिकु अहिड़ो माण्हू मुंहिंजे साम्हूं आयो जेको ढगी काए आयो, ॿार हुनजो पुटु को छोकिरो ॾिनो गॾो, ढगी काए आयो, चई साईं मूं वटि पैसा त कोन्हे, मां ढगी काए आहियां, इहा इलाज लाइ तव्हां लाइ खणी आया, हथा की सॼो इलाजु सकाफ़त खाते तरफ़ां माण्हू पंधु निकितो आहे, हिकु नौशर माना किता ढगी काए पंधु हलियो आहे ताईं, उहो पतो आहे उनजी सिर्फ़ु उन फ़नकार सां मोहबत जी, उनखां मूंखे चप्पल बि उन वीचारे खे कोन ॾेई, पर ढगी काए आयो आहे, पहिरियों गाड़ो पंधु त हलियो आहे, उनजी मोहबत अखी थो ॾिसी मुंहिंजी अख
अखियुनि मां मोहबत जा उल्टो मूंखां ॻोड़ा वेही पिया पर मूंखे लॻो त शायदि उहो फ़नकार हुन खां ढंगी न वठंदा हुआ तूं प्यारु करिया तूं 2 टे रुपया ॾींदा त वञ तूं पंहिंजो वञ न पर वरिती वई ऐं बाद में उहो ढंगी वरिती वई हुन खां मूंखे उन ते पोइ अफ़सोस थियो त हीउ कहिड़ो अमल आहे त उन ते मूंखे ॾाढो हिकिड़ो ॾुख बि पए थो ऐं उहा वरिती वई उन खां पोइ उहो जेको 8 ॾींहं जलाल साहिब हुते दाख़िल हो उठो सॼो वीचारो ज़ोर ॾींदो हुओ ढंगी वठी खपाए छॾियो उठो ज़ोर ॾींदो हुओ कमु पिया वठंदा त उनजी माना क़दुरु न हो फ़नकार वटि इहो हिकिड़ो परस्तार सां हिकिड़ो बेक़दरी वारो अंसर बि मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो ॾाढो ख़तरनाक आयो वरी उहो हले वियो त हुन जेके असां सां वाइदा वफ़ा कया त मां वञी हाणे फ़नकारनि जी ख़िदमत कंदुसि हीअ कंदुसि जीअं तव्हां तव्हां इन सां फ़नकारनि जी वेलफेयर कंदासीं तव्हांजो मेंबर थींदुसि वियो त वरी असांखे अतो पतो कोन थियो वञी हुन खां वरी शादी कई हकीम खां कुश्ता बुश्ता खाधा उन खां पोइ वरी पंहिंजा पुट ई हुन खां ॿी शादी ते करे असांजी माउ सां बेवफ़ाई कई थी हुन खां परे थी आहे जॾहिं परे थी आहे त वरी हुन सां सॼो इहो अलमियो थियो वरी जॾहिं गुर्दा ख़राबु थिया अची हिते SIT में दाख़िल थियो त ख़बर पई त पोइ जॾहिं हुनखे ब्लड जी खपंदी रत जी ज़रूरत हेठि पुट हुनजा ताशपा करे राति जो मूंखे डॉक्टर फ़ोन कई त हुनखे रत ॾियो त पंहिंजी फैमिली मां रत ॾियण लाइ तयारु कोन हो ऐं राति जो 12:30 बजे इस्पताल में SIT में गुज़ारे वञे थो अहिड़ा हज़ारे फ़नकारनि जा किसा जेके सीने में दफ़न हुयो त हिकिड़ो तफ़सीली किताब लिखंदुसि पर इहे पंहिंजा रत जा रिश्ता बि हुनखे छॾे था वञनि एॾा पैसनि कमाइण जे बावजूदि उहे अचनि था वरी पोइ जेको हुन याशू ऐं जेके सभु मामला इहे अंसर आहिनि शफ़ी मोहम्मद शाह जी वॾो फ़नकार लीजेंड जंहिंखे बि करोड़पति थियो वॾी हिकिड़ी फैमिली मां शादी जॾहिं उनजी लाइ असां हिकिड़ो प्रोग्राम करायोसीं हुन किताब छपायोसीं 40 ते त उनजी फैमिली खे सरकार खां असां कोई 10-15 लाख रुपया वठी ईंदासीं त हुनजी तहज़ीती जेको मेड़ाको थो थिए जेको अचे शफ़ी मोहम्मद शाह लाइ हीअ न कयो शफ़ी मोहम्मद शाह लाइ हीअ न कयो त शम्स जाफ़रानी सेक्रेटरी हो ससी पली जो मिनिस्ट्री त असांजी ॻाल्हि न पई ॿुधाइणु चाहिए त को फैमिली जी मदद असां कराए चुका आहियूं त सभु जॾहिं ॻाल्हियूं पिया ॾियनि असां मिनिस्टर वेठी आहे प्रोग्राम में सेक्रेटरी वेठो आहे मां बि वेठो आहियां असां वेठा आहियूं त जेको अचे तकी करे सभु ॻाल्हियूं ॾियनि आख़िर में मूंखे उथड़ो पियो मुंहिंजो ससी बि कोन थी ॻाल्हाए सेक्रेटरी जाफ़रानी साहिब बि शरीफ़ माण्हू आहे कोन थो ॻाल्हाए मूं चयो त बाबा हेॾनि माण्हुनि ते हेतिरा पैसा ताज़ा ॾिना न शफ़ी शाह जी ज़ाल वेठी उहा चिड़ी रड़ियूं करणु कुकरा करणु शुरू कई ॻाल्हि ॿुधाई छो अथव असांजी बेइज़ती आहे पैसा वापसि था कयूं मीडिया वेठी आहे उल्टो फिल्म खीची बि पइजी वई त हाणे छा कयूं हुन अहिड़े क़िस्म जा जॾहिं कंहिंजी मदद थिए थी त उहो सरकार खे बि गारियूं ॾींदा असांखे बि गारियूं ॾींदा सभु कुझु हूंदे बि सभु कुझु वठिणो आहे ऐं ॿुधायो बि था असांजी बेइज़ती आहे फ़नकार खे मां सम्झां थो जेसि ताईं पंहिंजो ज़मीर जितां असां नागपाल साहिबु ॻाल्हि न कई न पंहिंजो ज़मीर ज़िंदा न थींदो असां पंहिंजे फ़नकार जी पाण वेलफेयर न कयूं मूं हमेशह शुरू खां जॾहिं असां 30 साल खां ॻाल्हि कंदो आहियां त फ़नकार तॾहिं तरक़ी कंदा फ़नकारनि जी तॾहिं मुसीबतूं ख़तमु थींदियूं सिर्फ़ु असां जेतिरा बि फ़नकार आहियूं हिकु सिर 1 रुपयो सिर्फ़ु ॿिए फ़नकार जी मदद कयूं असांखे कंहिं बि सरकार खां फ़नकारनि जी मदद लाइ वठण जी ज़रूरत कोन्हे कंहिं चैनल खां असां उल्टो चैनल खे बि हलाए सघंदासीं एतिरा असीं फ़नकार आहियूं सिंध में ऐं माण्हू खे हिकिड़ो घर ठाहे सघूं था हर महीने में सिर्फ़ु असां 100 रुपयो कढी हिकिड़ी सिर खे फ़नकार ॾियो घर बि ठहंदो ऐं उहो माली तौर करोड़पति थी वेंदो पर असांखे इहा नेकी करण जी ज़रूरत कोन्हे असीं चऊं था त इहो बि छो ॾियूं असांखे मिले वठूं माना वठण वारी जॾहिं असां अची वियो त ॾियण वारो जॾहिं हथु न आहे त उनखां पोइ असांजी पंहिंजो पाण कुदरत असांजी कुदरत पंहिंजो पाण करे थी जेके माण्हू मां ॾिठो आहे जिन बि फ़नकारनि जी नेकीअ में कमु कयो आहे उन्हनि खे ख़ुदा बीमारियुनि खां आजो थो रखे हर मुसीबत खां आजो थो रखे ऐं उन्हनि जूं जेको मुसीबतूं बीमारियूं पंहिंजो पाण चढ़ी थी वञनि को जेको असीं सभु कमु था कयूं इहो फ़नकारनि ते थोरो कोन था कयूं इहो पंहिंजो मुसीबतूं पाण था ख़तमु था करे हिकिड़ो मुंहिंजो तव्हां सवाल हुयो तव्हां कमर निज़ाम सां तव्हांजी मुलाक़ात हूंदी कंहिंसां कमर सां बि इत्फ़ाक़ सां कैंसर हो हुनजो हुते पंहिंजी लास्ट में तव्हांजो हुन सां थी मुंहिंजी सां असां गॾु वियासीं सरकार खां असां पैसा वठाए रहियासीं हुनजी मां त इवन शिकारपुर में हुनजी जनाज़े निमाज़ में बि हुन वक़्तु जो सेक्रेटरी रमज़ान आवाण मां गॾिजी असां शिकारपुर उन जनाज़े ते बि असीं गॾु वियासीं उते हुनजा ॿियो को फ़नकार बि ख़ुदि शिकारपुर जा फ़नकार उन जनाज़े में कोन आहे इत्फ़ाक़ सां ऐं जनाज़े निमाज़ में बि कमर सां हिकिड़ो हुजे उहो चाहे अदाकारा शहज़ादी हुजे सीनियर असांजी उहो उनजा पंहिंजी हिकिड़ी धीउ हुई ऐं उनजी जेकी उनजी एॾी ख़ूबसूरत शहज़ादी असांजी लीजेंड अदाकारा जी ड्रामनि जी दुनिया जी जॾहिं मां हुन सां मिलण वियुसि जॾहिं नालो असां ॿुधो होसीं त हिकिड़े अमृतसर वारे बंगले में रहंदी जॾहिं बंगले ते नफ़सियाती केस बणिजी चुकी हुई मूं त उन ते वॾी हिकिड़ी स्टोरी कई हुई वॾो कमाल उन्हनि पैसो कमायो उन दौर में उहा एॾी ख़ूबसूरत ऐं हसीन तरीक़े असांजी अदाकारा हुई जॾहिं मूं हुनजो इंटरव्यू कयो कई त चई त मूं वटि सिंध जा फलाणा वज़ीर मिनिस्टर CM उनखे ॾिसण जे लाइ टेलीविज़न जे दरवाज़े ते PTV जे ॿाहिरां धिका खाईंदा उन दौर जा माण्हू ॾाढा हसीन तरीक़े माई उनजी जेकी ज़िंदगी जेकी वरी बदतर लाइफ जेको मां ॾिठी उनजे घर में ॼारा विकिया नीअं वार विकिरियल ऐं को उन खां मिलण ऐं ॾिसण लाइ आतो कोन पंहिंजी अकेली तंतन आहे मरी वई त तंतन आहे उनजो बि अॼु वादी हुसैन में उते दफ़नायो त हिकिड़ो फ़नकार बि उते कोन
बणायो। कमर जो मूं ॿुधण में आयो हुयो त हुननि जेतिरो बि पैसो कमाए उहो सॼो मतिलबु उन्हनि जी पंहिंजनि उनजी न्याणी आहे, न्याणी हुई पंहिंजो ॿाहिरि घर ठाहे गुलशन में, त मां आख़िर ताईं गॾु रहियुसि। हिकिड़े चैनल ते मुंहिंजी हुननि सां मुलाक़ात थी हुई, उन्हनि जो मतिलबु यूरिन बॉक्स उन्हनि जे हथ में हुयो ऐं उहो चैनल ते आयल हुयूं, त मां हुननि खे चयुमि त तव्हां इन कंडीशन में हिते छा था की यूरिन बॉक्स तव्हांजे हथ में आहे, मुंहिंजा पैसा हिते रियल मां पंहिंजा पैसा वठण आई आहियां। अदाकारनि जे हवाले सां वॾा ख़तरनाक मोड़ कहाणी मौजूद आहे। अहिड़ा आर्टिस्ट जिन खे साईं नागपाल साहिब टीवीअ ते वज़ीर मशीर ॾिसण जे लाइ बेता, माना कंहिं शाइर चयो त तुंहिंजे नाले जो कोई कमाल ना, सुम पंहिंजीअ जो खटियो खाइनि। सो हाणे वरी कंहिं शाइर चयो आहे त जी किरदार जी ॻाल्हि निकिती त ॾियण वठण जी ॻाल्हि, त माण्हू त मिटी जो किरदार वॾी शइ आहे, इन ते तव्हां रोशनी विझंदव। साईं मां तव्हां वाह जो कयो त हाणे किरदार माण्हू जा टे थींदा आहिनि, तव्हां इत्फाक़ सां लफ़्ज़ इहो कढियो आहे त हुनखे वाज़े कजे, एनालाइज़ कजे। हिकिड़ो किरदार मुंहिंजो उहो आहे जेको मां ॼाणा थो, जेको 80% कारो आहे, 20% सुठो आहे। ॿियो किरदार उहो आहे जेको मां तव्हांखे ॾेखारियां थो, जेको 90% फर्स्ट क्लास आहे ऐं 10% घटि आहे। टियों किरदार मुंहिंजो उहो आहे जेको मां एक्चुअली थियणु चाहियां थो, जेको मूंखे ई ख़बर आहे। हाणे सभिनी वटि इहो किरदार आहे जेको मां थियणु चाहियां थो। माना इहे खणी चओ चहिरे जा बि टे माण्हू जा फेसिस आहिनि एक्चुअली। सही सही। मां अर्ज़ु कयां त माण्हूअ खे उनजो मज़हब, उनजो फ़िक़ो, उनजी क़ौमियत, उनजो इल्मु, उनजे अमलनि मां बखंदो आहे। तव्हां उहो आहियो जेका तव्हांजी ज़बान आहे, तव्हां असली उहे आहियो जेको तव्हांजो अमल आहे, ऐं उहो अमल जॾहिं वरी ज़ाहिर थींदो आहे त माण्हू छिरकी पवंदा। हाणे हिन अमलनि जो छा रद्द अमल आहे? न्यूटन जी थ्योरी आहे जेका 10th क्लास में सभिनी खे ॿारनि खे पढ़ाई आहे, उहा आहे त एवरी एक्शन हैज़ इक्वल एंड अपोज़िट रिएक्शन। सही सही। यानी सिंधी में हिनखे ॿुधायां त तव्हां बाल खे जेतिरो ज़ोर सां भित ते हणंदा, उन ज़ोर सां हू वापसि ईंदो। हाणे ही सॼी हिन सृष्टि संसार जो रद्द अमल, जंहिंखे तव्हां कुदरत था चओ, या कुदरत इहा आहे। अच्छा। ख़ुदा न कंहिंजो दोस्त आहे, न कंहिंजो दुश्मन आहे। ही उसूलनि जेके हलनि था, जेको पोखींदे सो लुड़ंदे, सही सही, जेको ॾींदे सो मिलंदे, सही सही। त ही सॼो अमल आहे। त उहे माण्हू जिन, जीअं तव्हां बहितरीनु ॿुधायूं हमीद ॻाल्हियूं, त जिन पंहिंजी ज़िंदगी में शराफ़त सां जेका किरदार जी ॻाल्हि कईसीं, सुठाई सां ॿिए जो भलो कयो आहे, रब ते भरोसो रखी कंहिंखां घुरियो न आहे, कंहिंखां वरितो न आहे, उन्हनि जी पछाड़ी 100% सुठी थींदी, उहे पुरसुकून रहंदा। ऐं जेके वठा में त यानी ॿियनि जा पैसा बि असांखे मिलनि, भरिया पिया आहिनि भांडा, पोइ बि असांखे ॾियो तव्हां, डिग्री न, कुर्सी न। हुनजो अमल केतिरो भलारो आहे, आम माण्हू लाइ केतिरो सुख ॾींदड़ आहे। उन मां उन जे असली कैरेक्टर जे खे तय करे सघो था। असली कैरेक्टर, हा, असांजो कैरेक्टर एक्चुअली असांजे ॿोली, असांजे अमल, असांजे एक्शन्स मां ज़ाहिर आहे। हा, त तव्हां केतिरा पढ़ियल गढ़ियल आहियो, ॾेखार त हर को कंदो आहे। जीअं मूं 3 कैरेक्टर ॿुधाया तव्हांखे, त मूं अर्ज़ु पियो कयो त जेकॾहिं असां ॾींदड़ थियूं, मथां हथु थींदा ऐं वठंदड़ थींदासीं त शर्मिंदा थींदासीं। हा, हिकिड़े दरवेश वटि हिकिड़ो तमामु ग़रीब माण्हू, तव्हां ॻाल्हि कई न अलाह वारी ॻाल्हि, उन ते ॿुधायां थो त अलाह कीअं थो तव्हांखे ॾिसे। माई चयो त तूं मुड़ुस खे वञी दरवेश खां पुछी आहे त असां वटि मानी बि पूरी न आहे, को नुस्ख़ो ॿुधायो। हुन जॾहिं इहो अर्ज़ु रखियो त दरवेश चयुसि त बाबा 2-3 खे खाराईंदो कर, 2-3 जीअनि खे। हे त वीचारो मोटी आयो, हुनजी ज़ाल अची मच्छरजी वई, असां पाण नथा खाई सघूं, 2-3 जीअनि खे खारायूं, काॾों खारायूं, तूं ॿीहर वञ। वियो ॿीहर, चईंसीं असांजे पाण वटि मानीअ जी तंगी आहे, सो तव्हां महिरबानी करे को अहिड़ो दुआ, को अहिड़ो नुस्ख़ो ॿुधायो जी त असांजो रिज़्क़ वधे। चई बा 4-5 जीअनि खे खारायो। हाणे जॾहिं हिन ॿीहर पहिरीं 2-3 हाणे 4-5 थी विया, माई खे लॻी खार, चई यार तूं सम्झे नथो, या हुन दरवेश जो मथो ठीकु न आहे, मां पाण थी हलां। आई, अची साॻियो ज़िक्र की हिनखे वठी आई पंहिंजे मुड़ुस खे,
त चई माई हा हे त आयो असां त हिनखे ॿुधायो आहे चई बाबा तव्हां त ॿुधायो आहे त असांजी ॿोली नथा सम्झो असां वटि पंहिंजे खाइण का न आहे तव्हां हाणे वरी मूंखे चएसि पियो 10 ॿारनि खे जीअनि खे खाराए हाणे 10 ॿार जीअ मां किथां खारायां जी बाबा उहो तुंहिंजो पुटु सुई पुछी वञा त मां ॿुधायां हाणे जीअं वधीक ईंदो आहे त कमु वधंदो वेंदो हाणे उहो कीअं थींदो तव्हां वटि का जूअर का चांवर का खंड घर में आहिनि उनजी लप हिकिड़ी भरे कटोरे में विझो हेॾां पाणी रखो हा घणा जीअ खाई वेंदा छा हे झिरकी कांव कबरियूं इहे जीअ न आहिनि छा रब इन्हनि में बि वसे थो मुंहं जे दड़े जी तहज़ीब अथव हयातीअ जी हिफ़ाज़त कयो इहा आम माण्हू खे ख़बर ई न आहे जंहिंजा असां फ़ख़ुरु कयूं था न उनजी तहज़ीब ख़ुशहाली जो सबबु थो ॿुधायांव हयातीअ जी हिफ़ाज़त कयो हयाती सां प्यारु कयो हयाती माना जीअ जंत पखी पखण ढोर ऐं माण्हू त वाह वाह त असली ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां उन्हनि खे ॾींदव त तव्हां में बरकत ईंदी ईंदी मां इहो चवां त अमल लफ़्ज़ न हिकिड़ी मुठ विझो पोइ 2 मुठियूं विझो जेकॾहिं धणी वधाए थो त 3 मुठियूं विझो त जूअर ॾियो तव्हां बाजरी ॾियो पखियुनि खे ॾियो त ॾियण सां इहा मुंहिंजो मक़सदु आहे अमल सां तव्हांजो को बि अमल नाकारा न वेंदो जेको पोखींदव हा बुरो पोखींदव उहो बि फुलबो जेको सुठो पोखींदव उहो बि फल ॾींदो सही ॻाल्हि सॼी इहा आहे सही हाणे असां ब्रेक वारो अमल कयूं ॾिसूं हिनजो नतीजो छा थो निकिरे हिनजो भलो नतीजो मोटी अचूं था नंढी साई वठूं था वञो केॾांहुं बि न पंहिंजो तव्हांजो प्रोग्राम आहे ॾिसंदा रहिजो सलाम से मुझे सिंध के सलाम 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 सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था मोज़िज़ महिमान असां सां गॾु ए हमीद भुट्टो साहिबु ऐं KS नागपाल साहिबु असां सां गॾु आहिनि कचहरी ॾाढी ज़बरदस्त थिए पई ऐं कचहरीअ में कॾहिं कॾहिं आम ज़िक्र कंदो आहियां सदफ़ त असां वटि कॾहिं कॾहिं अहिड़ा महिमान अची वेंदा आहिनि जो असीं सोचींदा आहियूं तव्हां ऐं असां बार टाइम ॾिसंदा आहियूं त टाइम पूरो छो नथो थिए ऐं कॾहिं कॾहिं के अहिड़ा महिमान अची वेंदा आहिनि फनकार अची वेंदा आहिनि टाइम जी ख़बर न हूंदी आहे उहा इन करे ख़बर न पवंदी आहे जो काराइती कम वारी कचहरी हूंदी आहे मज़ेदार कचहरी हूंदी आहे त पोइ टाइम वाक़ई जल्दी गुज़री वेंदो आहे सो अॼु बि ईअं ई थिए पियो बेरहम वक़्तु आहे सो प्रोग्राम जो आख़िरी ब्रेक आहे हमीद साहिबु पाण सिंध फनकार वेलफेयर ट्रस्ट ते बि अचूं था पर जेकी इंकिशाफ कुझु रहिजी विया आहिनि उन्हनि ते थोरो ॻाल्हायूं मरहूमा फौज़िया सुमरो साहिबा जे हवाले सां प्रोग्राम आहे तव्हां ॻाल्हि पे कई त आख़िर में जेका हुनखे बीमारी हुई गुर्दनि जी ऐं डॉक्टर साहिबनि ॿुधायो पए त हिनखे का लत लॻी आहे पेट जी त आख़िरी वक़्त में तव्हां सां शेयर इलाही ॻाल्हियूं कयूं फौज़िया सुमरो साहिबा कुझु ॻाल्हियूं उहे जेकी शेयर कयूं हुन अॼु आवाम में पहुचनि त इहा लत कीअं लॻी कीअं आई त इहा ख़बर फौज़िया सुमरो जेकी पेट में जेकी ॿार हुयो हुनखे अॻु में हिकु धीउ हुई औलाद किरण धीउ आहे उहा आहे पर हुन खां पोइ पेट में हिकु ॿार हो ऐं हुन मिस्री सेठ खे अॻु में 2 साल पहिरियां बि हुई उहा शादी बि हुई त शायदि उन्हनि जा न पिए चाहियो त ॿिया ॿार ई वधनि सिलसिलो वधे हुनजी हिकिड़ी मुश्किल शादी हुई अफेयर हो मिस्री पाण शाइर बि हो शाइरी जे करे हिकिड़ो सां तालुक जुड़ियो ऐं हुन वटि पैसा बि आया पंहिंजो हिकिड़ो उरूज पंहिंजो भाई जो अलॻि सुञाणप हुनजी का मुड़ुस जी का सुञाणप पई थिए त पाण उन ॿुधायो त मूंखे लत पंहिंजे मुड़ुस खां लॻी आहे उहो उन खां पोइ हुनजो जुड़ो थियो उहो पोइ वरी हुनखे किथे अस्पताल ताईं बि किथे हुनखे ऐं वेझो न पियो अचे त हुनजो इलाज बि पोइ न पियो करायो घर जा जेके इख़्तिलाफ़ात हुया उहे ॿार जी लत जे करे हुनजे पेट में अंदरि गुदूद थियो हुनजा गुर्दनि ते उहो वञी इफेक्ट थियो पोइ हुनखे डेली डायलिसिस ते माई अची वई हुनजो जेको अंदरि गुदूद जेको अंदरि फिज़हर हुनजो ॿार जो फैलिबो वियो उन में माईअ खे सॼो नुक़सानु थियो हुनजो मरण जो जेको आख़िरी कारण बि आहे उहो हुनजी जेकॾहिं पेट में लत न लॻे ॿार जो गुदूद जेको आहे उहो न फैलिजे गुर्दा हुनजा ख़राबु न थियनि हुनजो मुंहुं हेॾो सुॼी वियो आख़िर में जेको मुंहुं हो हुनजी ब्लड जे करे हीअं सुॼी वियो अखियूं एॾो तकलीफ़ हूंदी त ॿाहिरि निकिरी ईंदियूं हुनजो चहिरो ॾिसी अॼु बि मूं वटि हिकिड़ो फ़ोटो हुनजो उहो कुझु उहो पिया आहिनि उहो एॾो ख़ौफ़नाक फ़ोटो जो असांखे बि परेशान थींदासीं असां अहमद मुगल आगा मोहम्मद अली ऐं गुलकारा गुलबानू ऐं सभई हुन असां पुछण बि वेंदा हुआसीं सभु वेठा हूंदा हुआसीं पर उन में जेको हुन ॿुधाईंदी त मूंखे पंहिंजनि जूं ई तकलीफ़ूं आहिनि पंहिंजनि जे सूरनि हे जेकॾहिं मां ॻाइणी थी आहियां शोहरत ॾिसी ऐं उनजी करे सॼा माण्हू बि खावां थी ऐं इलाही हुनखे घर में
तशदद जेको ॿुधाईंदी त हुते उहो थींदो रहियो ऐं सॼो खोड़ सारी शयूं खां इहो लिखणु चाहींदा खणी चऊं त इंडायरेक्ट इहो क़तल ई आहे पंहिंजी जॻह ते ज़ाहिर इंडायरेक्ट हिनखे क़तल ई चई सघूं था ॿियो कुझु कोन था चई सघूं जिन बि असांजी ॿियूं खोड़ सारी माज़ी में ॿेड़ियूं फ़नकारूं आहिनि जिन सां हुनते जेके अलॻि प्रोग्राम बि पाण कंदासीं त अहिड़ियूं जेके असांजूं पापुर जेके बि असांजी फ़नकारूं थियूं उन्हनि सां ज़बरदस्ती शादियूं कयूं वयूं उहे ख़ामोशी सां मारिजी वयूं अलाए केतिरियूं एतिरियूं फ़नकारूं हुयूं जेके पूरो 2-3 कलाक ॿिया ग्रुप हलनि त अचूं पिया सिर्फ़ु फौज़िया ते अॼु त मां सम्झां थो त फौज़िया मरी कोन वई आहे उहा 6 सेप्टेम्बर 2002 ते मारी वई माना उनखे जेको आस्ते आस्ते तकलीफ़ुनि मां उहो पंहिंजी जान छॾाए हली वई ऐं हुनजी जेको बि कलाम था ॾिसंदो जेको पहिरियों कलाम हुन ॻायो आहे उहो उस्ताद मोहम्मद इब्राहिम जो ई कलाम हो जुदाई जे गम में गुज़ारी उहो कलाम हू उनखे जुदाई वारो जेको स्टार्ट जेको कलाम जेको कयो आहे आख़िर ताईं जुदाई जे कलामनि ते ॻाईंदी हली आहे एतिरी घणी पढ़ियल लिखियल बि कोन हुई हुन सिर्फ़ु 8 दर्जा पढ़ियल हुई ऐं हुनखे वधीक पाण ॿुधाईंदे मूंखे डॉक्टर थियण जो शौक़ु हुयो ऐं मुंहिंजो बाबा चाहींदो त मां डॉक्टरनी थियां ऐं मुंहिंजी उहा हूंदी पर जीअं हाणे मां अस्पताल पई आहियां डॉक्टर खे ॾिसां थी मां त नर्स बि न थी सघियमि हुनखे इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदियूं ऐं ॾाढी सादी हूंदी माना हुन में इहो न हूंदी त वॾी को स्टार आहे सुपर स्टार आहे मुंहिंजो जेको न जेको तालुक़ु जो हिकिड़ो भेण वांगुरु अदा जेको ॿुधाईंदी त पर हुन जूं अज़ियतूं तकलीफ़ूं ऐं कसम परसी वारी हालत ते परेशान हूंदी ऐं सजावल जेको मेमण साहिबु जेको सवेर ॻाल्हि कई उनजी माली तौरु परस्तार हो अची काफ़ी सारी सपोर्ट कंदो रहियो उन ते बि चवंदी त मुंहिंजो त इहो भाउ आहे पर मुंहिंजी फैमिली वारा इन ते बि शक था कनि जीअं औरतुनि ते शक जी निगाह हूंदी त आउं सम्झां थो त फौज़िया सुमरे सां बि उन शक जी निगाह सां या उनजी शोहरत जे करे उन सां हिकिड़ो अज़तुनि भरियो हिकिड़ो मामिलो थियो ऐं उहा अॼु जेके उनजी मिल्कियतूं जेके आहिनि फौज़िया जो पोयां जेके उनजे मुड़ुस ॿिए जे नाले सां बिल्डिंगूं ठहियल आहिनि उहे ख़रबे रुपए जी प्रॉपर्टी मौजूदु आहे पर उहा माई एॾो सभु कमाए ऐं असांखां विछड़ी वई इन असांजे ॿियनि फ़नकारनि सां पंहिंजे कमु रही सघी पर असां जेके बि फ़नकार या फ़नकार आहिनि उन्हनि खे घुरिजे त जेको कमाइनि त घटि में घटि उहे सोचे सम्झी पंहिंजे नाले सां उहे मिल्कियतूं ठाहिनि उनखे को प्लानिंग कनि उनजी सेविंग कनि ॿियो जेको फ़न जी दुनिया मां ॾिठो आहे जेको थियो आहे अंसर वफ़ा जो जेको अंसर आहे न जॾहिं असांखे पंहिंजो माउ पीउ चवनि था त इहा ॻाल्हि न कयो ऐं असां उन्हनि खां निकिरी उन्हनि सां वफ़ा न कंदे सिर्फ़ु उन ॻाल्हि नथा मञूं ऐं फ़नकार घणो थोरो असां पंहिंजे वालिदीन जी ॻाल्हि न मञींदा आहियूं पंहिंजे वालिदीन सां वफ़ा न कंदा आहियूं ऐं जॾहिं असां पंहिंजे माउ पीउ सां वफ़ा नथा कयूं त पोइ कंहिंसां वफ़ा नथा करे सघूं उनजो नतीजो ॾाढो आख़िर में ॾाढो ख़तरनाक उहो असांखे जुड़े थो ऐं इहो वॾो हिकिड़ो ख़ुदि मौज़ू आहे वफ़ा वारो त उन में असां पहिरियां त जेके असांखे पंहिंजो माउ पीउ झलनि था या पंहिंजा जेके रिश्ता जेके आहिनि खून जा ऐं माउ पीउ जो रिश्तो अहिड़ो आहे जेके बि असांजी ॻाल्हि खां सम्झाइनि था असां उन ते अमल नथा कयूं ऐं फ़न जी दुनिया में घणो तणो असांजा फ़नकार दुनिया जेके माण्हू पंहिंजे माउ पीउ जे फरमान उन्हनि खे असां पोइ छॾे असां हुनजी चमक दमक में हलूं था चमक दमक वारी जेकी असांजी फ़न जी दुनिया आहे हीअ रोशनी जी दुनिया आहे हिते असीं सिर्फ़ु चवंदा त हिते जेको असीं जेके नौजवान या छोकिरियूं या छोकिरा इन चमक दमक में अची पंहिंजी ज़िंदगी विञाई रहनि था असांजी खोड़ सारी जीअं सवेर ॻाल्हि पई निकिती कमर सां हिकिड़ो जीअं ॿियनि जी जेके आर्टिस्टनि जी उहे आख़िरी ज़िंदगी में एतिरो नशो बि कंदियूं रहियूं ऐं हुनजी जेको ज़िंदगी एॾी वेरान बर्बाद थी खोड़ सारा किसा नथो ख़बर ई न आहे त मरणो पिया आहे इहा ख़बर हूंदी आहे पर हाणे हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि निकिती नागवाल साहिबु जेकी नरम दिलि माण्हू हूंदा आहिनि जेके हसास माण्हू हूंदा आहिनि उन्हनि सां सख़्तियूं वधीक छो थियूं पेश अचनि हाणे तव्हां चओ त अमल सुठो हुजे उहे अमल बि सुठो था कनि हसास आहिनि सभिनी जो ख़्यालु रखनि था सख़्तियूं वरी उन्हनि सां गॾु इन ते ॻाल्हायूं था हिकिड़ो कॉलर पहिरियां वठूं अस्सलाम वालेकुम हलो हेलो सर अस्सलाम वालेकुम अख्तर अली चनो लाड़काने मां क्या सर साईं जागीरदार साईं लाड़काने वारनि जी कॉल अची वई साईं छा चवणु चाहींदो जागीरदार साहब तव्हां त बाबा असां मारे छॾियो आहे तव्हांजी शाइरी तव्हांजा जेको आहे लफ़्ज़ अहिड़ा कोन था पिया साईं मां ख़ादिम आहियां वॾी महिरबानी आहे तव्हां मोट ॾींदा आहियो प्यारु कंदा आहियो मूंसां प्रोग्राम ॾिसो पिया प्रोग्राम ते छा ॻाल्हाईंदा महिमान जेको साईं प्रोफेसर साहिबु आहे पहिरियां त मां नाचीज़ हिकिड़ो तालिब आहियां साईं बुज़ुर्ग आहिनि वॾी हैसियत रखंदड़ माण्हू आहिनि मां हथ जोड़े पेरनि ते हथ रखी अस्सलाम वालेकुम चवंदुसि वालेकुम सलाम जी साईं ॾाढियूं कुर्ब वारियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं तमामु सुठा मोतीअ जा दाणा ॾिना अथई असांखे जो शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो बि हिकिड़ो शेर आहे त सेवा कर समुंड जी जिते जर वहे तो जाल सवे वन सीर में माणिक मोती लाल
जे मासो मिलई माल त पुजारा सुर कीअं वाह साईं साईं त असांखे वॾी महिरबानी साईं लख तोरा टाइम जी घटिताई जे करे पूरी कॉल न वठी सघियासीं बसि इन ॻाल्हि में शाह साईं जे बेत में वॾो दर्स हुयो वाह 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 तमामु वॾी ॻाल्हि आहे ॻाल्हि जाखोड़ जी आहे जाखोड़ जी आहे त मासो हिकिड़ो मासो आहे पुराणे दौर जो वटि दुको ऐं मासो तोलो त जेकॾहिं समुंड जे माणक जो तोखे मासो मिली वञे त सॼी उमिरि लाइ आइशी थी वञे वाह 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 त हाणे ॻाल्हि आहे त समुंड में घिर न मथां बि ॾिसणो न आहे ॻाल्हि जेका हली अमल जी हली अच्छा माण्हू जेके सतही आहिनि जेके ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं हिकिड़ो उर्दू जो जुमिलो आहे आप खुद नहीं मरता कोई दूसरे लोग मार देते हैं वाह वाह त ही जेके ॾंभ था ॾियनि न ॾाढा सख़्तु कठोर माण्हू आहिनि नेक माण्हुनि सां घणा वरी मसइला था थियनि तमामु साईं वॾा तव्हांजो सुवालु मूंखे यादि आहे जी त ॻाल्हि इहा आहे त जेको माण्हू कमु कंदड़ आहे जेको माण्हू सुठो आहे ऐं जेका ॻाल्हि मां चवां थो न जेको माण्हू नरम आहे ख़िदमत करे थो उनजे मथां वेंदा ॿार विझंदा छो त हो त विड़े थो न हुन सां केरु ॻाल्हाईंदो नाजाइज़ फ़ाइदो वठंदा रहियो सुवाल कुदरत जो त हिकिड़ी आज़माइश कंहिं ते थींदी जेके साबित क़दम हूंदा सही सही उहे जेके सोन आहे उहे बाहि में छो फिटी कबो आहे त उहो तव्हां कुंदन थी निकिरंदो आहे न त ही जेके ॾुख जेके मुसीबतूं आहिनि माण्हू उहो जेको इन्हनि खे बर्दाश्त करे सच खे न छॾे मां शाइरी बि कई आहे कहाणी बि लिखियूं आहिनि मुंहिंजा 6 किताब आहिनि बिल्कुलु सही त उन में जीवन ताततीअ जो आहे उन में यादि छा ते ॻाल्हि आई हिकिड़ो पंहिंजी वाई यादि आई ॾुखनि वॾी ॾात ओ मिठड़ा ॾुखनि वॾी ॾात सोन मां कुंदन मंझि कोठारी ॼरकी थिए ॼात ॾुखनि वॾी ॾात वाह त ॾुख जेके आहिनि न इहे माण्हू खे उजारींदा आहिनि जेकॾहिं माण्हू में सम्झ हुजे सब्र ऐं दुआ क़ुरान मजीद जी हिकिड़ी लाइन सिर्फ़ु कहिड़ी त मुसीबत में सब्र ऐं इबादत खां कमु वठो रब खे ॿाॾायो साबित क़दमी सां ख़राब न थियो जी सब्र जो मतिलबु इहो आहे त पंहिंजे हक़ ऐं सच जी वाट न छॾियो सही सही हा त जेको ॿिया कनि था उहो ई तव्हां न कयो सोभारा उहे ई थींदा सुरखुर उहे ई थींदा सोभारा उहे सही सही अमीन साहिबु आख़िर में सिंध फनकार वेलफेयर ट्रस्ट जी ख़िदमतुनि ते पाण ॻाल्हायूं तमामु घणो जाखोड़ो पिया आउं त ॾिसंदो आहियां कॾहिं कॾहिं राति जे आख़िरी पहरनि में बि के अहिड़ा इवेंट्स हूंदा आहिनि जिन में तव्हां हूंदा आहियो फनकारनि जी मदद कयो था हिन वक़्तु छा एक्टिविटीज़ आहिनि ताज़ी इलेक्शन बि थी आहे मुंहिंजे ख़्याल में सिंध फनकार ट्रस्ट जी हर साल असां जुलाई खां कोई सेप्टेंबर ताईं असां जूं सॼे सिंध जूं इलेक्शनूं चूंडियूं थींदियूं न इहो 3 महीना असां लॻी थो हर साल कंदा आहियूं पहिरियां न कंदा हुआसीं गुज़िरियल 4 सालनि खां कंटिन्यू हर साल कंदा पहिरियां 3-4 साल गुज़रंदा पर हाणे हुन में बहितरी आई आहे त असां पॉज़िटिव कमु कयूं अॼु वॾी हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई थो हलां जेको असां हिन साल जो जेको 2020 जी लॉकडाउन खां पोइ पहिरियों दफ़ो असां प्लान कियो आहे त फनकारनि खे असां ॿुधंदा आहियूं त फनकार जेको इंडस्ट्री आहे पर इंडस्ट्री आहे किथे 30 सालनि खां पोइ मूंखे बि दिमाग़ु ठिकाणे ते आयो मुसलसल 90 खां वठी स्ट्रगल करे त फनकारनि जी असां इंडस्ट्री त ॿुधूं था हिंदुस्तान में इंडस्ट्री ॿुधी आहे सिंध में ॿुधूं था पर इंडस्ट्री आहे किथे इहा सनत असांजी आहे किथे आहे किथे ॻोल्हे त इहा असां सनत ठाहे छो नथा सघूं ऐं ठाहींदासीं कीअं न पोइ ताज़ो जॾहिं असां एक्सीलेंस क्लब ठाही जिते सॼी ब्यूरोक्रेसी सभु माण्हू अची गॾु थिया उते सेक्रेटरी वेठा त उते बि कुझु सेक्रेटरी वेही असां मुंहिंजी कचहरी थी त जॾहिं दोस्त वेझो वेठुसि मुंहिंजे असां फनकारनि जी इंडस्ट्री वाक़ई कीअं न बणाईंदासीं उन ते असां अॼुकल्ह कमु पिया कयूं इनशाला ईंदड़ 3 खां 4 महीननि में असां फनकारनि जी उहा इंडस्ट्री खे बाक़ाइदे हिकिड़ो कागज़ी कानूनी शिकिल में एक्ट पास पिया करायूं सरकार खां सिंध सरकार खां उन ते वर्किंग कयूं पिया ऐं उन एक्ट पास थियण सां उन शइ ठहण सां त थींदो हुओ त असीं हिकिड़ो फनकारनि खे हिकिड़ो कार्ड ठाहे ॾींदासीं नए सिर उहो UIB मां सोशल सिक्योरिटी मां उन्हनि खे वञी उते रजिस्टर कराइबो उन रजिस्टर थियण सां जंहिं बि जेको इदारे ते कमु थो करे जेको फनकार TV चैनल ते या इदारे में त उनजी पघार मां ₹850 या 835 महीने माण्हू जा कटिजी ओॾे हलाए वेंदा वफ़ाक़ी इदारे में उन खां पोइ जेको फनकार जेको आहे जेको किथे को मुलाज़िम न आहे जेको पाण कमु थो करे त उहो असांजे कार्ड हिकिड़ो असांजे लेटर जे बुनियादनि ते उहो वेंदो उते वञी पंहिंजा पाण वञी पैसा भरींदो सरकार खां पिणण बजाए ₹800 ₹850 पाण ॾींदो त जॾहिं 60 साल जो थींदो त उनखे 30-35 लाख रुपया हिकिड़ी ग्रेजुएटी मिली वेंदी उन खां पोइ उनखे पेंशन मिलंदी हिन वक़्तु मौजूदा UIB जी पेंशन आहे उहा 8,000 आहे अॻियां 10-15,000 थींदी असां चाहियूं था त फनकार खे
कीअं असां राइट्स ॾियारायूं त उहो थिए। जीअं असां हमेशह चवंदा आहियूं त फ़नकारनि जे लाइ असां हेल्थ इंश्योरेंस करायूं, सरकार सां जेको असां 30 साल खां वठूं पिया उहो कमु न पियो थिए। असीं चाहियूं था त फ़नकारनि जे लाइ हाउसिंग सोसाइटियूं जी न पई थिए, पर उहो सरकार जा ऐलान बि थियनि था, सभु कुझु थियनि था, पर असां सभु कुझु न करे हाणे असीं घटि में घटि इहो कयूं पिया त घटि में घटि फ़न जी दुनिया जा सभई माण्हू, चाहे उहो एंकर आहे, असांजो जेको बि जहिड़े बि शोबे सां अदाकार एक्टिव म्यूज़िक सां, उनखे का सनत जो दर्जो ॾेई फ़नकारनि खे कंहिं सही लाइन ते अची वञूं, न त इन फ़नकार अड़ियूं कंदा रहंदा, उन्हनि जा मसइला हल कोन थींदा, ऐं मसइला जिथां असां शुरू कया आहिनि उते ई बीठा आहिनि, उनजो सबबु ज़हनी गुरबत। सही सही, वॾी महिरबानी अमीन साहिबु, सचपच त इलाही तमामु घणी काराइती गुफ़्तगू रही आहे ऐं इलाही मौज़ू अॼु बि रहिजी विया, हमेशह जीअं रहिजी वेंदा आहिनि, वरी कंहिं ॿिए भेरे तव्हां सां वरी डिघी गुफ़्तगू कंदासीं। नागपाल साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, लख तोरा। को रूहानी प्रोग्राम वरी थींदो, का रूह परवर, का कचहरी कबी तव्हां सां बि, ऐं तव्हांजो जेको मौज़ू आहे ख़ासि तौर ते उन ते अञा वधीक पाण ॻाल्हाईंदासीं। कंहिं ॿिए प्रोग्राम में तव्हांजा लख थोरा आहिनि, वॾा वॾनि तव्हां प्रोग्राम में आयो। ऐं उस्ताद मोहरम साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। आख़िर में फौज़िया सुमरो साहिबा जो हिकिड़ो ख़ूबसूरत वॾो मशहूरु कलाम आहे, हीउ विछोड़ो मारे छॾींदो, दिलि ख़्वाहिश आहे त इहो ॿुधूं तव्हां खां। ऐं सदफ़ तव्हांजी वॾी महिरबानी, लख तोरा। तव्हां असां सां गॾु हूंदा आहियो, सो तव्हांजी वॾी महिरबानी। जिन जेको प्रोग्राम ॾिठो पए, अॼु असांजे एडिटर दोस्त फरमान महर साहिब जी न्याणी आहे, नंढड़ी अनमोल महर, उनजी सालगिरह बि आहे, उनजो जनम ॾींहुं बि आहे। असांजे सन टीवी जो साथी आहे फरमान महर साहिबु, हा एडिटर, बिल्कुलु बिल्कुलु। सो उहे उन जूं महिनतूं आहिनि सन टीवी सां गॾु। उनजी न्याणी जी सालगिरह आहे अनमोल महर जी। सो असांजी बे उहा न्याणी आहे, सो पंहिंजी भाइटीअ खे जनम ॾींहं जूं असीं वाधायूं ॾियूं था। हा, अलाह साईं उनखे कामयाबियूं ऐं कामरानियूं नसीब फरमाए, मुक़दर में उनजे सदाईं ख़ुशहाली हुजे, नसीब उनजा सुठा हुजनि। सो अॼोको प्रोग्राम हिते पूरो थिए थो। फौज़िया सुमरो साहिबा खे यादि कयोसीं, आख़िर में वेंदे वेंदे उनजे मशहूरु कलाम खे पाण ॿुधंदासीं उस्ताद मोहरम साईं जे आवाज़ में। सो ईअं ई पंहिंजनि फ़नकारनि खे डेडिकेशन्स ॾींदा रहंदासीं, ईअं यादि कंदा रहंदासीं। ऐं जेका ॻाल्हि अॼु कईसीं, फ़नकार हज़रात जिन असांजो प्रोग्राम ॾिठो पए, त पंहिंजो पाण खे संभालियो। ऐं जेकॾहिं तव्हां कंहिं ओज में आहियो या मौज में आहियो, त इहे मौज वारी ज़िंदगी या ओज वारी ज़िंदगी आर्ज़ी आहे, वक़्ती आहे, ऐं कॾहिं बि ओज ऐं मौज टुटी सघे थो। सो एतिरो करे वठो जो कंहिंजे कमु अचो, ऐं जेकॾहिं कंहिंजे कमु नथा अचो त घटि में घटि पंहिंजे कमु अचो, पंहिंजे सिर ते लाहियो। ऐं आख़िरी ॾींहंनि में घटि में घटि तव्हांखे कंहिंजे अॻियां हथु टंगणो न पवे ऐं बेयारो मददगार तव्हां मारिया न वञो। सो इरशाद जागीराणी ऐं सदफ़ भुट्टो तव्हां खां मोकिलायूं था, ऐं इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी मंडे ते। वॾी तव्हांखे मोकल आहे जी, तव्हांखे बि। सो मोकिलाणी कहिड़ी? जी लतीफ़ जी मिठी ॿोली, अला भाई। फरमान भाउ जी जेको आहे सो नंढड़ी जेके जेको आहे सो विश कंदे, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू अनमोल, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू अनमोल, हैप्पी बर्थडे टू अनमोल। ही विछोड़ो मारे छॾी दो, ही विछोड़ो मारे छॾी दो, सुडकी सुडकी साहिब वींदो, सुडकी सुडकी साहिब वींदो। ही विछोड़ो मारे छॾी दो, ही विछोड़ो मारे छॾी दो, सुडकी सुडकी साहिब वींदो, सुडकी सुडकी साहिब वींदो। ही विछोड़ो मारे छॾी दो, ही विछोड़ो मारे छॾी दो, सुडकी सुडकी साहिब वींदो, सुडकी सुडकी साहिब वींदो।
प्यारा 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 सजींदो प्यारा 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 सजींदो सुडकी सुडकी साहब वींदो सुडकी सुडकी साहब वींदो ही विछोड़ो मारे छॾींदो ही विछोड़ो मारे छॾींदो सुडकी सुडकी साहब वींदो सुडकी सुडकी साहब वींदो जैसी जीअंदुस आजियूं कंदुस जैसी जीअंदुस आजियूं कंदुस जैसी जीअंदुस आजियूं कंदुस जैसी जीअंदुस आजियूं कंदुस निठ तोखे रहम बि ईंदो निठ तोखे रहम बि ईंदो सुडकी सुडकी साहब वींदो सुडकी सुडकी साहब वींदो ही विछोड़ो मारे छॾींदो ही विछोड़ो मारे छॾींदो सुडकी सुडकी साहब वींदो सुडकी सुडकी साहब वींदो सुडकी सुडकी साहब वींदो सुडकी सुडकी साहब सुबह सुबह जो पखी अखेर मां उडरे थो हरी नारी रब खे संभाले निकिरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो